मुफ्ती मुजीब रहमान जा बयान जी समात ला मुफ्ती मुजीब साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि अजमाइन इला यौमिद्दीन। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व क़ाला अल्लाहु तआला व नुनज़्ज़िलु मिनल क़ुरआनि मा हुवा शिफ़ाअन व रहमतुल लिल मुमिनीन व ला यज़ीदु ज़ालिमीन इल्ला ख़सारा। व क़ाला अल्लाहु तआला फ़ी मक़ामि आख़र क़ुल अऊज़ु बिरब्बिल फ़लक़ मिन शर्रि मा ख़लक़ व मिन शर्रि गासिक़िन इज़ा वक़ब व मिन शर्रिन नफ़्फ़ासाति फ़िल उक़द व मिन शर्रि हासिदिन इज़ा हसद। क़ुल अऊज़ु बिरब्बिन नास मलिकिन नास इलाहिन नास मिन शर्रिल वसवासिल ख़न्नास अल्लज़ी युवस्विसु फ़ी सुदूरिन नास मिनल जिन्नति वन नास। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़हुन नबियुल करीम व अला आलिहि व सहबिहि अजमाइन इला यौमिद्दीन। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मैं मोहतरम मौज़िन दोस्तों, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जा एहसान थिया, करम थिया जी अल्लाह ताला तव्हां असांखे पंहिंजे घर में अचण जी तौफ़ीक़ अता फ़रमाई आहे। उहो अल्लाह ताला पूरी काइनात जे मथां ग़ालिब आहे। उहो अल्लाह ताला पूरी काइनात जे मथां शहनशाह आहे। पूरी काइनात जे मथां हुकूमत उन अल्लाह जी आहे। उन अल्लाह मुख़्तसिर वक़्त जे लाइ तव्हांखे मूंखे ऐं अहिड़ी तरह दुनिया जे अंदरि जेके बि इंसान आहिनि उन्हनि जी अल्लाह ताला तख़लीक़ कई आहे कुझु टाइम जे लाइ। असां मुस्लमाननि जो यकीन आहे त आख़िरत वारी ज़िंदगी तमामु वॾी वसी ज़िंदगी आहे। आख़िरत वारी ज़िंदगी जे लाइ अल्लाह ताला असांखे हिन दुनिया जी तरफ़ मोकिलियो आहे ऐं हमेशह जिते इंसान जो बका आहे, मोमिन जो ऐं मुसलमान जो यकीन तौर ते उहा जन्नत वारी ज़िंदगी आहे। उन ज़िंदगी में कंहिं क़िस्म जो कोई बि टेंशन, परेशानी या मासियत या ॾुख कंहिं क़िस्म जो कोई बि न आहे, बल्कि उहा जन्नत वारी ज़िंदगी पाक ज़िंदगी आहे। पोइ अल्लाह ताला उन ज़िंदगी खे हासिल करण जे लाइ कुझु अल्लाह ताला तरीक़ा, कुझु उसूल ऐं को रस्तो अल्लाह ताला ॿुधायो आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वास्ते सां। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकी शरीयत खणी आया आहिनि, इहा शरीयत मोतदिल शरीयत आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हर हिकु तरीक़े जे अंदरि, कौल जे अंदरि यकीन तौर ते पूरी उम्मत जी फलाहियत रखियल आहे। ऐं असां जेकॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े खे मज़बूत पकड़ींदासीं, यकीन तौर ते दुनिया में बि कामयाबु थी वेंदासीं, आख़िरत में बि कामयाबु थी वेंदासीं। कलाम पाक खे तमामु मुसलमान रोज़ाना जी बेस ते पढ़ण जी कोशिशि कनि ऐं मुसलमान जे लाइ इंतिहाई ज़रूरी आहे त जेतिरो थी सघे रोज़ाना क़ुरान हकीम जी असां तिलावत कयूं। पोइ उन में अल्लाह ताला खां तौफ़ीक़ घुरो। थियण त ईअं खपे दुनिया जे अंदरि जेके बि मुसलमान आहिनि रोज़ानो कम से कम हिकु पारो घटि में घटि पढ़नि। जेकॾहिं मसरूफ़ियात जे करे नथा पढ़ी सघनि त घटि में घटि अधु पारो पढ़नि। जेकॾहिं ज़्यादा मशगूली आहे, ज़्यादा कमकार आहिनि, पोइ कम से कम सीपारे जो हिकु पारे जो चोथों हिसो जेको पढ़ंदा कयो, यानी हिकु एमी उन में 3-4 जेको रुकू था अचनि। ऐं असांजे लाइ इंतिहाई ज़रूरी आहे।
जेकॾहिं मुस्लमान क़ुर पढ़णु छॾे ॾिनो त यकीन तौर ते इनखे क़ुर जा अल्फाज़ अदा करणु ईंदा ई न। कंहिं बि हिकिड़ी शइ खे तव्हां छॾे ॾियो, उहा शइ तव्हांजे वजूद मां निकिरी वेंदी, उन जी सलाहियत जेकी आहे ख़तमु थी वेंदी। त सेम क़ुर हकीम बि ईअं ई आहे। क़ुर हकीम उन बंदनि जी ज़बान ते ज़्यादा जारी थींदो आहे, इंतिहाई उन्हनि खे आसान लॻंदो आहे जेके रोज़ाना जी बेस क़ुर खे पढ़नि था। ऐं जेकॾहिं कोई क़ुर नथो पढ़े, साल क़ुर नथो पढ़े, 2-2 साल गुज़री विया, त यकीन तौर ते हाणे जॾहिं उहो दोबारा पढ़ंदो त उनखे क़ुर पढ़ण में मुश्किल पेश ईंदी। त क़ुर खे रोज़ाना जी बेस असां पढ़ण जी कोशिशि कयूं। ऐं मुस्लमान जो तालुक़ बि आहे क़ुर हकीम सां। ऐं अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हुकुम बि ॾिनल आहे। साहबा अक्सर हीअं कंदा हुया। उन टाइम को प्रिंट वारो ज़मानो न हुयो। हिन टाइम असांजे ज़माने में क़ुर हकीम जेके बि आहिनि उहे प्रिंट थियल आहिनि, जंहिंजे करे दुनिया जे अंदरि ज़्यादा किताब जी तादाद में क़ुर मिलनि था असांखे। साहबा जो जेको ज़मानो हुयो उन टाइम प्रिंट जो कंहिं क़िस्म जो कोई बि सिस्टम न हुयो। बसि उहो ई क़ुर हुयो जेके साहबा लिखंदा हुया। पोइ दीवार ते लिखंदा हुया साहबा, पहाड़ जे कंहिं हिसे ते क़ुर शरीफ़ लिखी छॾींदा हुया, या कंहिं कपिड़े ते जेको साहबा क़ुर खे लिखी करे ऐं उनखां बाद में उनखे पढ़णु शुरू कंदा हुया। बाक़ी किताबत वारो जेको ज़मानो आहे, हिन टाइम असां अल्लाह ताला जो तमामु ज़्यादा शुक्र कयूं त असांखे क़ुर हकीम जो जेको हदियो जेको असां ॾींदा आहियूं, उहो या त असां 200 ॾींदा आहियूं, या त 300 ॾींदा आहियूं, या 400 या 500, इन में असांखे मुकमल क़ुर हकीम मिले थो। त साहबा जो मुश्किल वारो ज़मानो हुयो, मुशक़त वारो, उन टाइम साहबा क़ुर खे यादि कयो, पर साहबा क़ुर खे न छॾियो, मुसलसल पढ़ंदा हुया। ऐं साहबा क़ुर जे असर खे बि जेको नोट करे उम्मत ताईं जेको पैगाम मोकिले करे ऐं ॿुधाए त क़ुर हकीम में हेतिरो असरु आहे। अबू सईद ख़ुदरी रज़ियल्लाहु ताला अन्हु, चंद ॿिया बि साहबा हुया, उन्हनि हिकिड़ो सफ़र शुरू कयो। काॾे उन साहबनि जो वञणु थियो, ओॾे सफ़र जंहिंजो साहबनि शुरू कयो त अबू सईद ख़ुदरी रज़ियल्लाहु ताला अन्हु हुया, ऐं उन सां गॾु चंद ॿिया साहबा हुया। हिकिड़े कंहिं इलाइक़े में पहुता जिते शाम थी वई, राति थी वई, ऐं उन इलाइक़े वारनि खां मानी तलब कयूं त असांखे मानी ॾियो ऐं खाधो ॾियो, ऐं जेको कुझु तव्हांजे लाइ आहे, इंसान जंहिं शइ खे खाईंदा आहिनि उहा असांखे खपे। इलाइक़े वारा काफ़र हुया, गैर मुस्लिम हुया। त उन्हनि ॾिठो त हिननि जे जेकी हुलियो लॻे थो उहो मुस्लमाननि जहिड़ो लॻे थो, ऐं हे असांजा दुश्मन आहिनि। चवंदो कंहिं क़िस्म जो कोई बि तव्हांखे काश न ॾींदासीं, निकिरी वञो। त साहबा ख़ामोशी इख़्तियार कई। साहबा वेही रहिया उन इलाइक़े में ॿाहिरि पड़ाव विझी करे, ऐं मग़रिब खां इशा खां बाद में नमाज़ पढ़ी करे साहबा सुम्ही पिया। राति जो कंहिं हिसे में उन इलाइक़े वारे सरदार खे राति जो नांग ॾंगियो। पोइ काफ़ी जेको डॉक्टर आंदऊं, काफ़ी हकीम आंदऊं, पर उन सरदार जो जेको जंहिंखे नांग ॾंगियो त उनजो असरु जेको आहे ख़तमु न पियो थिए। इंतिहाई तकलीफ़ में सरदार हुयो क़ौम जो, जेको काफ़रनि जो सरदार हुयो, इंतिहाई ज़्यादा तकलीफ़ में अची वियो। पोइ काफ़ी उन्हनि हकीम आंदा काफ़रनि, हिकु हकीम आयो, ॿियों हकीम आयो, टियों हकीम आयो, पर उनजो जेको ज़हर जो असरु हुयो काफ़र जे मथां चढ़ियल हुयो नांग जो, उहो असरु ॿाहिरि न पियो निकिरे, जंहिंजे करे सरदार इंतिहाई वॾी तकलीफ़ में अची वियो। जॾहिं काफ़ी डॉक्टर ईंदा रहिया ऐं अहिड़ी तरह हकीम ईंदा रहिया ऐं को कम बि न पियो थिए, पोइ इन्हनि जी नज़र जेको साहबा जे मथां पई। उन्हनि चयो यार हे जेके असांजे महिमान कम से कम हिननि खां पुछा कयूं, हिन जो जेको हुलियो लॻे थो न, हुलियो इन्हनि जो बहितर थो लॻे, मतां इन वटि को अहिड़ो तरीक़ो हुजे जंहिं खां इहो ज़हर ख़तमु थी वञे। पोइ साहबा जी जमायत जे तरफ़ इहे काफ़िर आया ऐं चवंदो असांजे सरदार खे नांग ॾंगियो आहे, तव्हां हली करे को उनजे मथां पढ़ाई कयो। त पोइ साहबा जन पिया असांखे त क़ुर हकीम जो जेको हिसो यादि हुयो, अबू सईद ख़ुदरी रज़ियल्लाहु ताला अन्हु चयो त ठीकु आहे, मां हली करे तव्हां सां गॾु जेको पंहिंजे तव्हांजे सरदार ते क़ुर जो कुझु हिसो पढ़ां थो। अबू सईद ख़ुदरी रज़ियल्लाहु ताला अन्हु विया, सूरत फ़ातिह पढ़ियूं, जिते नांग ॾंग लॻायो सरदार खे, उते हथु रखी करे सूरत फ़ातिह पढ़ियूं। हिकु मरतबो पढ़ियूं, 2 मरतबो पढ़ियूं, ऐं पोइ उतां हथु खयूं ऐं उते फूक लॻायूं। त सरदार जो जेको नांग वारो असरु उहो आहिस्ते आहिस्ते निकिरंदो वञे पियो ऐं तकलीफ़ दूरि थींदी वञे पई।
हता की मुकमल जेको आहे उहो सूर ख़तमु थी वियो। पोइ साहबनि खे उन्हनि चयो काफ़िरनि त हाणे तव्हां जेकी शइ असांखां तलब कयो त असां उहो तव्हांखे ॾियूं। त साहबा वॾा इतदाल वारा हुया, त उन्हनि चयो त न असांखे का शइ न खपे, पर उन्हनि चयो त असां हिकिड़ो हदीअ तौर ते ॾियणु चाहियूं था, तव्हां छा वठंदव? त पोइ साहबनि खे कुझु ॿकरियूं ॾिनऊं। ते ॿकरियूं जेके आहिनि तव्हां वञी करे गुज़र सफ़र कयो ऐं पंहिंजी मंज़िल ते वञी करे पहुचो, हालांकि तव्हांखे खाधो बि जेको न आहे, तव्हांजो खाधो ख़तमु थी वियो आहे। पोइ साहबनि उन ॿकरियुनि खे इस्तेमालु न कयो, उन ॿकरियुनि खे साहबनि इस्तेमालु न कयो। इन जे करे इस्तेमालु न कयो त असां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछा करे ऐं पोइ हिनखे इस्तेमालु कंदासीं। पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मजलिस में जॾहिं पहुता, इहो तमामु वॾो किसो जेको आहे साहबनि ॾाढो बयानु कयो ऐं पोइ ॿुधाईंदो या रसूल हे जेकी शइ असांखे मिली आहे, असां क़ुरान हकीम उनजे मथां दम कयोसीं, काफ़िर हुयो, दम कयोसीं, इन खां बाद में उनखे शिफ़ा मिली वई ऐं पोइ उन्हनि हदीअ तौर ते असांखे हिन ॿकरियूं ॾिनियूं आहिनि। छा हे ॿकरियूं असांजे लाइ हलाल आहिनि? छा असां हिनखे इस्तेमालु करे सघूं था? त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया हिनखे बिल्कुलु तव्हां इस्तेमालु करे सघो था, तव्हांजे लाइ बिल्कुलु इहे जाइज़ आहिनि। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबू सईद ख़ुदरी खां पुछा कयो त तोखे कीअं ख़बर पई त सूरत फ़ातिह हिनखे शिफ़ा ॾेई छॾींदी? चएसि ॻाल्हि इहा आहे त असांजो इहो यकीन आहे त हे जेको अलाह ताला क़ुर जारी कयो आहे इहो को नॉर्मल किताबु न आहे, ऐं तव्हांजे मथां अलाह ताला जेके बि वही मोकिली आहे उहा वही नॉर्मल न आहे। असां ॾिसूं पिया काफ़िर जेके मुशरिक हुया उहे खामखा जो हिकिड़ो उनजे मथां किताबु पढ़नि पिया, उन्हनि जो जेको शिरकी आहे कलमा उहे पढ़नि पिया, उन्हनि खे इहो यकीन हो त इहे कलमा जेके आहिनि असांखे शिफ़ा ॾींदा। त पोइ मूंखे यकीन थी वियो त जेको किताबु अलाह ताला नाज़िल कयो आहे रसूल जे मथां, उनजे अंदरि कीअं न शिफ़ा हूंदी। त पोइ असां सूरत फ़ातिह पढ़ी करे ऐं दम कईसीं, अलाह ताला उनखे शिफ़ा ॾेई छॾी। बहरहाल क़ुरान हकीम जे अंदरि जेको असरु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में हुयो ऐं सेम असांजे ज़माने में बि साॻियो ई असरु आहे, पर यकीन थियणु खपे, यकीन थियणु खपे। असांजो जेकॾहिं यकीन अगरि कामिल न बीठो, यकीन जे अंदरि जेकॾहिं शक अची वियो त पोइ जेको आहे उनजो असरु ई ॿोड़ो ई असांखे मिलंदो। ॾिसो क़ुरान हकीम खे जंहिं टाइम नजाशी बादशाह ॿुधो, हालांकि वॾो सख़्तु मिज़ाज जो बादशाह हुयो, नजाशी सख़्तु मिज़ाज जो हुयो, पर जंहिं टाइम क़ुरान हकीम जाफ़र तैयार रज़ी अल्लाह ताला अन्हु नजाशी बादशाह जे आॾो जॾहिं पढ़ियो, सूरत मरियम जंहिं टाइम पढ़ियईं त नजाशी बादशाह उन सूरत खे ॿुधी करे इंतिहाई रोअणु लॻो ऐं चई वाक़ई हे जेको किताबु आहे, हे जेको क़ुरान आहे, हे कंहिं नॉर्मल कंहिं इंसान जी ठहियलु जेको किताबु न आहे, बिल्कुलु हे वाज़े तौर ते कि आसमानी किताब बि थी सघे थी। ऐं अहिड़ी तरह इहो ई क़ुरान हकीम जॾहिं सूरत तोहा हज़रत उमर बिन ख़त्ताब ॿुधी, घर मोटी आया, रस्ते ते ख़बर पई रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इरादे लाइ ॿाहिरि निकितल हुया इस्लाम खां पहिरियां त माज़अल्लाह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे शहीद करिणो आहे। इन इरादे सां ॿाहिरि निकिता, को साहबी आॾो मिलियो, उन साहबी जो त काॾे थो वञे, चए माज़अल्लाह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां अॼु क़िताल करणु थो वञा। त उन साहबी जो सभ खां पहिरियां तूं पंहिंजे घर में त क़िताल कर, तुंहिंजी भेण जेका मुस्लमान थी वई आहे, तुंहिंजी भेणियूं उहा मुस्लमान थी वियो आहे, उते वञी करे पहिरियों तबलीग कर। त हज़रत उमर बिन ख़त्ताब खे त तमामु वॾी खार लॻी, इन एतबार सां इस्लाम में न हुया ऐं चईंदे असांजे घर जे अंदरि इस्लाम पहुची वियो आहे। इन एतबार सां हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला फौरी तौरु आया घर, ऐं घर में पंहिंजी भेण खे ऐं भेणीअ खे ॾिठो त उहे क़ुर जो कुझु हिसो सिखी रहिया आहिनि हिकु साहबी खां। पोइ हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला फरमायो इहो जेको हिसो मूंखे ॾियो, मां पढ़ां हिनखे। त भेण चयो त तूं जेको आहे हिनखे न खण, पहिरियों सभ खां पहिरियां हे साहबी तोखे पढ़ी करे ॿुधाए थो। त साहबी जीअं जो क़ुरान हकीम जूं चंदा थियूं पढ़ियूं त हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला जे मथां उन क़ुर वॾो असरु कयो। फौरी तौरु क़ुर जेको असरु कंदो आहे दिलनि ते कंदो आहे, ऐं दिलि जेको आहे पोइ पिघलजी वेंदी आहे, दिलि नरम थी वेंदी आहे। त क़ुरान हकीम जे अंदरि अल्लाह ताला शिफ़ा बि रखी आहे, क़ुरान हकीम जे अंदरि अल्लाह ताला रहमत बि रखी आहे। अफ़सोस सां चवणो पए थो अॼुकल्ह मुस्लमान खे क़ुर जेको आहे नथो पढ़णु अचे। छाजे करे पढ़णु नथो अचे? त रोज़ाना जे बेस ते क़ुर खे खोलियूं ई नथा। ॾिसो काफ़िरनि जो, काफ़िर जेके गैर मुस्लिम आहिनि न, काफ़िर जेके गैर मुस्लिम आहिनि, पोइ उनजे अंदरि तव्हां हिंदू बि ॾिसो, हिंदू बि आहिनि, उनजे अंदरि ईसाई बि आहिनि, उनजे अंदरि यहूदी बि आहिनि। त इन्हनि वटि यकीन तौर ते पंहिंजे मज़हब जी का न का किताबु आहे, सभिनी वटि। हिंदुनि वटि बि पंहिंजे मज़हब जी हिकिड़ी किताबु आहे, ईसाइनि वटि बि पंहिंजे मज़हब जी किताबु आहे,
यहूदियुनि वटि बि पंहिंजे मज़हब जी किताब आहे त उहे पंहिंजे किताब खे इंतिहाई ज़्यादा गौर ऐं फ़िक्र सां ॾिसंदा आहिनि ऐं रोज़ाना जी बेस ते उनजी स्टडी बि कंदा आहिनि। हालांकि उन्हनि खे इहो बि यकीन आहे त हे जेके बि हिन जे अंदरि ॻाल्हियूं लिखियलु आहिनि त उनखे उन ॻाल्हियुनि ते बि यकीन आहे त हे ॻाल्हियूं हक़ीक़त खां ख़िलाफ़ु आहिनि ऐं पोइ बि उहो पंहिंजे मज़हब खे छॾण जे लाइ कॾहिं बि तयारु न थींदा। रोज़ाना जी बेस ते पंहिंजे बातिल मज़हब जी किताब खे पढ़ंदा। ऐं तव्हां मुस्लमाननि खे असांखे यकीन आहे असांजो किताब जेको आहे इहो पूरी दुनिया जे अंदरि ग़ालिब किताबु आहे। पूरी दुनिया जे अंदरि अल्लाह ताला इन खे हिदायत जे तौर ते बयानु कयो आहे। पर कोई बि जेको असां लाइ अॼुकल्ह तयारु न आहे त क़ुर हकीम खे असां खोले करे पढ़ूं त हे अफ़सोस जो मक़ाम आहे। क़ुर खे ज़्यादा खां ज़्यादा पढ़ण जी कोशिशि कयो। क़ुर हकीम खे ज़्यादा खां ज़्यादा पढ़ण जी कोशिशि कयो। उन जे अंदरि अल्लाह ताला बरकत ॾींदो। हिन टाइम ज़िंदगियुनि जे अंदरि राहत नथी अचे, सुकून नथो अचे। इहो ई रीज़न आहे असां क़ुर हकीम खां जेको आहे परे लॻा पिया आहियूं। जंहिं शइ सां बंदे खे ज़्यादा मोहबत हूंदी आहे, जंहिं शइ सां बंदे खे ज़्यादा मोहबत हूंदी आहे त ॾींहुं राति उनजी प्रचार कंदो आहे बंदो। त हिन टाइम या त चवण में ईअं खपे त असांखे क़ुर सां मोहबत न आहे, क़ुर सां मोहबत न आहे। जेकॾहिं हुजे हा त इहो मुस्लमान क़ुर पढ़ी आहे त क़ुर खे पढ़ण जी कोशिशि कयो। इन में अलाह ताला हर हिकु क़ौम जो मिसाल अलाह ताला बयानु कयो आहे। ऐं क़ुर खे जेतिरो पढ़ंदव ओतिरो तव्हां ईमान जे अंदरि तरक़ी कंदव ऐं क़ुर खां जेतिरो परे थींदो ओतिरो जेको आहे गुमराही जो शिकार थींदो। हिन टाइम ॾिसो मुस्लमान किथे किथे वञी करे पिया आहिनि। मुस्लमान वञी करे पीरनि जी क़बरुनि ते किराए पिया आहिनि त हितां असांजा मसाइल हल थींदा। मुस्लमान कंहिं झंडे जा ॾो पिया आहिनि त इहो हितां झंडे खां जेको मूंखे औलाद मिलंदी। मुस्लमान कंहिं क़बर जे मथां वेही करे सजदा था कनि त इहो छा आहे? इहो सॼे में सॼो जेको रीज़न आहे न इस्लाम खे न पढ़ण जो इहो रीज़न निकितो आहे। क़ुर खां परे थियण जो इहा अलामत आहे त मुस्लमान जंहिं बि ज़माने जे अंदरि क़ुर खां परे थींदो त यकीन तौर ते उहो हलाकु थींदो, यकीन तौर ते तबाह थींदो। त क़ुर खे असां छॾण जी कोशिशि न कयूं। इब्न मसूद रज़ी अल्लाह ताला अन्हु खां काफ़ी वॾी तवील रिवायत आहे। फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे हुकुम ॾिनो त हे इब्न मसूद रिज़िक़ जे अंदरि बरकत चाहींदो, रिज़िक़ जे अंदरि बरकत चाहींदो त पोइ सूरत वाक़े खे जेको पढ़ंदो कर। ऐं इहो मसइलो तव्हां सभिनी जो मसइलो आहे। तव्हां साईं सभिनी जो मसइलो आहे न आहे। असां सभई छाजे करे परेशान थींदा आहियूं? अक्सर ज़्यादा में ज़्यादा वॾे में वॾी टेंशन असांखे छाजी लॻल हूंदी आहे? यकीन तौर ते इहा घर जी लॻल हूंदी आहे। घर में जेको सौदो वठी ॾियणो आहे, घर में सामान वठी ॾियणो आहे, घर में ॿारनि खे कपिड़ा वठी ॾियणा आहिनि। सभिनी मुस्लमान खे फ़िक्र इहा ई लॻियल आहे। असांखे ॿियो छा के लॻियल आहे? इहा ई फ़िक्र आहे। ऐं सॼो ॾींहुं दौड़ बि असांजी इन जी तरफ़ आहे। नमाज़ जी तरफ़ असां केतिरो टाइम ॾींदा आहियूं? नमाज़ में 5 वक़्त मुस्लमान नमाज़ पढ़ंदड़ ऐं 5 वक़्तनि जो जेकॾहिं असां टाइम नोट था कयूं इहो छिके छिके कलाकु 1.5 कलाक बीहंदो। बसि 10 मिंट जेको आहे फजर वारी नमाज़ ते लॻायो, 10 मिंट नमाज़ जा लॻायो, 10 मिंट अचण वञण जा लॻायो, 20 मिंट हल साईं 15 मिंट ज़ोर जा लॻायो, 15 मिंट अचण वञण लॻायो, 3 मिंट असर जा बि 20 मिंट लॻायो, मग़रिब जा बि 20 मिंट लॻायो, इशा जा जेको आहे खणी अधु कलाकु लॻायो अचण वञण जो। त इहो सॼो टाइम जेकॾहिं असां सेट था कयूं त कम से कम इहो 1.5 घंटो पौणा 2 घंटा या 2 घंटा थियनि था। 22 घंटा असां किथे आहियूं इन ई फ़िक्र में त रिज़िक़ में जेको बरकत पवे। पर रसूल छा था फ़रमाइनि? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इब्न मसूद रज़ी अल्लाह ताला अन्हु खां तवील हिकिड़ी रिवायत आहे। फ़रमाईंदो कोई बि जेकॾहिं अगरि मुंहिंजो उम्मती चवे थो मुंहिंजे रिज़िक़ में बरकत पवे त फ़रमाईंदो उनखे खपे त उहो सूरत वाक़े राति जो पढ़ण जी कोशिशि करे। पर हाणे पढ़े केरु असांजे लाइ? असांजे लाइ पढ़े केरु? अॼोके हिन ज़माने जे अंदरि त मुस्लमान खे नौजवान खे राति जो टच मोबाइल ॾेई छॾियो। बसि टच मोबाइल ॾेई छॾियो। ऐं टच मोबाइल जो इस्तेमालु काफ़ी कमनि खां अॼुकल्ह असांखे राहे छॾियो आहे। टच मोबाइल जो इस्तेमालु अहले इल्म आलमनि खां तारीख़ जी हिस्ट्री विसारे छॾी आहे। अहले इल्म वटि बि जॾहिं मां चवंदो इन जो नुक़सानु ज़्यादा नुक़सानु आहिनि। अगरि टच मोबाइल हथ में आहे त को कमु थींदो ई न बिल्कुलु तव्हांजो।
ज़्यादा में ज़्यादा अॼु असां जेको टाइम ख़राबु थिए थो न उहो टच मोबाइल ते थिए थो। त बंदो इस्तेमालु करे, मां नथो चवां त इस्तेमालु जो नाजाइज़ ऐं हराम आहे, जाइज़ आहे इन जो इस्तेमालु, जाइज़ तरीक़े ते इन जो इस्तेमालु कयो, बिल्कुलु दुरुस्तु आहे। ईअं सम्झो हिन ज़माने में नेमत तौर ते इहा इस्तेमालु थिए थी, जेकॾहिं सही तव्हां इनखे इस्तेमालु कयो, पर जेकॾहिं अगरि ग़लति इस्तेमालु कंदो तव्हांजे लाइ तबाही आहे। वॾे में वॾो मुस्लमान जो टाइम जेको ज़ाया थिए थो टच मोबाइल ते थिए थो, इंतिहाई ज़्यादा। असां राति जो अक्सर टच मोबाइल नौजवान खे लॻल आहे, त हाणे इहो नौजवान राति जो तिलावत करणु कंदो, इहो सूरत वाक़िया पढ़ंदो, ऐं जॾहिं सूरत वाक़िया पढ़ंदो बि न त रिज़्क़ के अंदरि बरकत बि न ईंदी। इब्न मसूद रज़ी अल्लाह ताला साहबा जो दीन जे मथां कमु थियलु हुयो, साहबा जी दीन जे मथां मुशक़त खयल हुई, ऐं नबी जो फरमान जीअं जो ॿुधूं फौरी तौरु इब्न मसूद रज़ी अल्लाह ताला घर आया 3-4 ॼणियूं हुयसि, ऐं ॼणियुनि खे चई त नबी हुकुम कयो आहे रिज़्क़ जे अंदरि असां कुशादगी ॾिसणु चाहियूं था। ॼणियुनि खे हुकुम ॾिनई तव्हां औरतूं आहियो, ॼणियूं आहियो, घर जे अंदरि सूरत वाक़िअ पढ़णु शुरू कयो। ऐं उहे ॼणियूं बि त ॼणियूं साहबी जूं हुयूं, साहबी जूं ॼणियूं हुयूं, ऐं उन्हनि जे अंदरि अमल बि अहिड़ो ई हुयो, ऐं फौरी तौरु उन्हनि जेको सूरत वाक़िअ पढ़णु शुरू कई। जीअं जो सूरत वाक़िअ पढ़णु शुरू कयूं अल्लाह ताला उहा बरकत जेको आहे नाज़िल कंदो वियो। त हिन टाइम तमामु वॾा ज़ख़ीरा ॿुधणु इंतिहाई आसान आहे, आसान आहे त बाबा हे सूरत क़ुरान हकीम जी पढ़ंदो, हिन जे अंदरि अल्लाह ताला शिफ़ा रखी आहे, बरकत रखी आहे, रिज़्क़ जी कुशादी रखी आहे, पर हाणे अमल केरु करे, अमल केरु करे, ऐं अमल असां खां थी नथो सघे। जे अमल असां खां थी न सघे ऐं पोइ चऊं त क़ुरान जो जेको असरु मुंहिंजे मथां न आहे बीठो, त इहो मुस्लमान पोइ गुमराही तरफ़ वेंदो। त क़ुरान खे रोज़ाना पढ़ण जी कोशिशि कयो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ए साहबा तव्हांखे अहिड़ी हिकिड़ी सूरत ॿुधायां क़ुरान हकीम खां, जेकी तव्हां सुभाणे मरी वञो ऐं क़बर में हेठि पहुचो ऐं क़बर जे अज़ाब खां तव्हांखे बचाए। साहिबनि जो साईं इहा त वॾी कम जी सूरत आहे, इहा त वॾी इम्पोर्टेंट सूरत आहे न, जो सुभाणे साईं सभु मरंदासीं हिते वेठा आहियूं। मां सम्झां 100 साल खां बाद में हिते असांजी औलाद बि मुश्किल हुजे, 50 साल खां बाद में मां सम्झां सभु हितां हे जेके मस्जिद में हिते वेठा आहियूं न, 50 साल खां बाद में मुजीब रहमान बि न हूंदो। नंढे खां नंढो जेको ॿारु हिते 8-10 साल जो वेठो आहे मुश्किल आहे, पर नबी छा था फरमाइनि, ए साहबा अहिड़ी तव्हांखे सूरत ॿुधायां जेकी सुभाणे तव्हां मरी वञो ऐं क़बर में क़बर जे अज़ाब खां हिफ़ाज़त करे। साहिबनि जो साईं इहे अमल असांखे खपनि, इहे अमल त असांखे खपनि। उन्हनि खे छाजे करे एतिरी फ़िक्र हुई, उन्हनि खे ख़बर हुई त मौत खां बाद में जनम आहे, मौत खां बाद में जन्नत आहे। ऐं अल्लाह माफ़ करे इहो यकीन असांजो अलाए छो कमज़ोर बीठो आहे, इहो यकीन असांजो कमज़ोर बीठो आहे। त साहिबनि जो साईं ॿुधायो कहिड़ी क़ुरान हकीम आहे इहा सूरत आहे जेकी सुभाणे क़बर जे अज़ाब खां महफ़ूज़ करे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इंतिहाई नंढी सूरत आहे, फरमायो सूरत मुल्क आहे, तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुव अला कुल्लि शैइन क़दीर। पढ़े मुंहिंजो उमती राति जो कंहिं बि हिसे में मां रसूल थो ख़बर ॾियां क़बर जे अज़ाब खां महफ़ूज़ थी वेंदो। साईं फ़ाइदो नुक़सानु, क़बर खां केरु केरु बंदो जो कंहिंजी तमन्ना आहे त जेको चवे मां क़बर जो अज़ाब न थिए। दुनिया में कहिड़ो मुस्लमान हिन ॻाल्हि जो ख़्वाहिश कंदड़ आहे जेको चए त मां क़बर जो अज़ाब न थिए। सभिनी जी इहा तमन्ना आहे। पोइ अमल कयो, अमल इंतिहाई अलाए छो असांखे मुश्किल थो लॻे। हाणे ॻाल्हि ॿुधीसीं सुभान अल्लाह, ऐं हालांकि सुभान अल्लाह चवणु बि खपे, चवण बि खपे त छाजे करे रसूल जो पैगाम आहे, इहो पैगाम उम्मत लाइ इंतिहाई फ़ाइदेमंद आहे। त सुभान अल्लाह त अल्हम्दुलिल्लाह असां फौरी थो चयो पर अमल केरु करे, केरु पढ़े सूरत मुल्क राति जो, केरु पढ़े सूरत वाक़िया रिज़्क़ में बरकत लाइ। त असां अमल पाण नथा कयूं, इन करे उन अमल जो रिज़ल्ट नथो अचे, रिज़ल्ट उन अमल जो नथो अचे। हालांकि क़बर जो जेको अज़ाब आहे इंतिहाई संगीन अज़ाब आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आख़िरत जी जेके मरल आहिनि, जेके जनम जा मरल आहिनि न, सभ खां पहिरियां वॾे में वॾो मुश्किल आहे, वॾे में वॾो ख़तरनाक जेको अज़ाब आहे न, फरमायो कंहिं शइ जो बि न आहे, सभ खां पहिरियां स्टार्टिंग में क़बर जो अज़ाब आहे। जेको बंदो हितां आसानी सां निकिरी वियो न,
हाणे अलाह ताला अॻिते बि हुनजी मदद कंदो, अॻिते बि आसानी सां निकिरंदो वेंदो। फरमायो जेको हिते बंदो फासी पियो आहे, मुश्किल में अची वियो, फरमायो अॻिते बि ईअं हाणे मुश्किल में फासंदो वेंदो। त आख़िरत जे मरहलनि मां, आख़िरत जे सफ़र में सभ में पहिरें में जेको सफ़रु आहे उहो सफ़रु क़बर जो सफ़रु अथव, जिते हर हिकु मर्द खे बि वञिणो आहे ऐं औरत खे बि वञिणो आहे। मतां दुनिया जी ज़िंदगी तव्हांखे धोखे में विझे, मतां दुनिया जो हुस्न जेको आहे तव्हांखे धोखे में विझे, मतां दुनिया जो पैसो तव्हांखे धोखे में विझे, ऐं मतां दुनिया जी जवानी तव्हांखे धोखे में विझे, त इहो मौत पोयनि के इंसाननि ते आयो ऐं इहो मौत जेको आहे मुजीब रहमान ते न ईंदो। मतां हिन धोखे में अची वञो, मतां हिन फ़िरेब में अची वञो। तव्हां वांगुरु हिन दुनिया जे अंदरि ॿिया बि माण्हू धोखे में अची विया हुया, पर उहे हाणे हक़ीक़त ते वञी करे पहुता। जीअं रसूल जी हिकिड़ी तवील हदीस आहे, काफ़र मुस्लमान न पिया थियनि, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां जंग कयूं, जॾहिं उहे मरिया ऐं तमामु काफ़रनि खे हिकिड़े खूह में विधो वियो, ऐं पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जे मथां बीह करे ऐं इहे इरशाद फरमायो, ए काफ़िरो, छा हाणे तव्हांखे ख़बर पई त जनम आहे? छा तव्हांखे हाणे ख़बर पई त जनम जो अज़ाब आहे? छा तव्हांखे हाणे ख़बर पई त क़बर जो अज़ाब आहे? त हिकिड़ो साहबी करीब में बीठो हुयो, फरमायो या रसूलल्लाह, तव्हां कंहिं सां कलाम था कयो? अल्लाह जॾहिं फरमायो हिन काफ़रनि सां कलाम थो कयां, हिन काफ़रनि सां कलाम थो कयां। या रसूल ॿुधनि था? अल्लाह जे नबी फरमायो सभु अज़ाब खे हिन टाइम ॾिसनि था, इन सभु अज़ाबनि खे हिन टाइम ॾिसनि था। तव्हां भारत सो आख़िरत जी जेकी ज़िंदगी आहे, इन ज़िंदगी जे लाइ को हिकिड़े पैगम्बर दुनिया तरफ़ सफ़र न कयो आहे, ॿ पैगम्बर न आया आहिनि, 3 न आया आहिनि। इन जे लाइ 1,24,000 अल्लाह ताला पैगम्बर दुनिया तरफ़ मोकिलिया। यकीन तौर ते आख़िरत जो सफ़रु वॾो सफ़रु आहे ऐं नॉर्मल कंहिं क़िस्म जो कोई सफ़रु न आहे। अल्लाह ताला बयानु कयो क़ुरान हकीम में हर हिकु मौक़े ते त ईमान वारो आख़िरत खे पंहिंजी बनायो, आख़िरत खे बनायो। ऐं आख़िरत वारी ज़िंदगी जेकी आहे उहा नॉर्मल ज़िंदगी न आहे, तमामु वॾी शिदत वारी ज़िंदगी आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने में हिकिड़ो क़ब्रिस्तान हुयो जेको तक़रीबन तमामु वॾो पुराणो क़ब्रिस्तान हुयो, ज़्यादा में ज़्यादा यानी साहबा उनजे बारे में ॿुधायो त तक़रीबन को 100 साल इहो क़ब्रिस्तान को पुराणो आहे। हालांकि हुयो उहो मुशरिकनि जो उन दफ़न करे छॾियो। तमामु ज़्यादा, एतिरियूं ज़्यादा क़बरूं पुराणियूं हुयूं जो साहिबनि जो त उनजा निशान ई सिर्फ़ु बाक़ी पिया हुया बसि। त पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उतां गुज़रजी जो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गॾ ते सुवार हुया, गॾ ते जिन जो सुवार त हिकिड़े साहिबी बयानु कयो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गॾ ते हुया, वेठा हुया ऐं मां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पोयां अचनि पियो। अचानक मां ॾिठुमि त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेको गॾु हुयो उन छलांग लॻाई, उन छलांग एतिरी लॻाई, एतिरो उहो मथे थियो जो क़रीब हुयो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़मीन ते किरी पवनि, पर अल्लाह ताला हिफ़ाज़त कई। उहो गॾु छलांग खां बाद में वरी सिधो थी वियो ऐं पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गॾु करे था। ऐं साहिबिन खां पुछो ए साहिबा, हे क़ब्रिस्तान कंहिंजो आहे? साहिबिन फरमाया या रसूल हे पुराणो वॾो क़ब्रिस्तान आहे, हे क़दीमी क़ब्रिस्तान आहे, पर इहा तसली आहे त हे जेके मरिया आहिनि न, हे जेके मरिया आहिनि, हे इस्लाम जी हालत में न मरिया आहिनि, हे कुफुर जी हालत में मरिया आहिनि। त पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इन ॿिन्हिनि खे जेको आहे 2 क़बरूं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ासि ॿुधायूं। अल्लाह जी नबी फरमायो हिन ॿिन्हिनि खे जेको आहे ख़ासि तौर ते अज़ाब थिए थो। ऐं ॿुधायूं त उहे 2 गुनाह इंसान इंतिहाई नॉर्मल सम्झंदो आहे, इंसान वैल्यू ई हुनखे न ॾींदो आहे, जंहिंजे करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हिन खे अज़ाब थिए थो। फरमायो हिकिड़े खे पेशाब करे थिए थो ऐं ॿिए खे चुगलखोरी करे थिए थो। साहिबनि पेशाब जी डिटेल पुछा कई। अल्लाह जी नबी फरमायो पाकाई न इख़्तियार करण जे करे अल्लाह ताला हिन खे अज़ाब थो ॾे, पाकाई इख़्तियार न करण जे करे। त इस्लाम पाकाई खे वॾे हिसे में जेको आहे बयानु कयो आहे, बंदो पाक रहंदो त बंदो नमाज़ पढ़ंदो। असांजा नादान मुस्लमान जाहिल मुस्लमान जेके पेशाब ते वेंदा कंहिं क़िस्म जो कोई बि वटि न कंदा, ईअं पेशाब ते वञी करे वेही वरी पंहिंजी शलवार खे मथे करे ईअं फिरंदा। त कम से कम अल्लाह ताला हिकिड़ी रिस्पेक्ट रखी आहे। इंसान ऐं जानवर जे अंदरि ख़ुदा फ़र्क़ु बयानु कयो आहे। जानवर ईअं पेशाब कंदो आहे बसि, पेशाब करे हिन खां बाद में जानवर खे कंहिं क़िस्म जो कोई लिबास आहे न, कपिड़ा आहिनि न, जानवर हलंदो, घुमंदे बि पेशाब कंदो जानवर। पर अल्लाह ताला हिकिड़ी शरीयत मुस्लमान जे लाइ, इस्लाम इंसान जे लाइ अल्लाह ताला हिकिड़ी शरीयत जेकी आहे मुक़ररु कई आहे त इंसान खे जेतिरी वॾी फज़ीलत आहे ऐं जेकॾहिं अगरि पंहिंजे उन मक़ाम खे नथो ॾिसे, मर्तबे खे नथो ॾिसे,
त पोइ सुभाणे जेकॾहिं इस्लाम जे मुताबिक़ नथो हले अलाह ताला एतिरो हिन खे पोइ ऐं ज़लील करे छॾींदो। त इस्लाम में इहो बयानु थियल आहे हर हिकु मुस्लमान जे लाइ कंहिं क़िस्म जी कोई बि इजाज़त न आहे त उहो जॾहिं बि पेशाब करे त वटि इंतिहाई लाज़मी वठे। छाजे करे त हिकिड़ी पहचान थिए त यार हे बंदो जेको आहे मुस्लमान आहे। ऐं जॾहिं इहा फ़िक्र तव्हां करण ई छॾे ॾींदव न पेशाब करे ईअं उथी वञो ज़िंदगी में नमाज़ जा पाबंद थींदव ई न। मां दावा सां ॻाल्हि कयां थो जेके बंदा वटि न वठंदा आहिनि उहे नमाज़ ज़ालिम हिकिड़ी बि न पढ़ंदा आहिनि। तहक़ीक़ वञी करे पंहिंजे इलाइक़नि में कयो। जेको बंदो पेशाब करे वटि न वठे त इहो नमाज़ ई न आहे पढ़ंदो। इहा हिकिड़ी निशानी अथव पलीती में रहण जे करे ख़ुदा नेक अमाल जी तौफ़ीक़ न ॾींदो। पलीती जो असरु थींदो आहे इहो, गंदगी जो इहो असरु थींदो आहे त नेक अमाल न करे सघंदव ऐं पाकाई में रहंदव त ख़ुदा नेक अमाल जी तौफ़ीक़ ॾींदो। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए हिकिड़ी क़बर खे अज़ाब जेको थिए थो पेशाब खां न बचण जे करे अलाह ताला हिन खे अज़ाब ॾिनो। ऐं ॿियो फरमाए चुगलखोरी जे करे। ऐं चुगलखोरी असां वटि आम लॻी पई आहे, न आहे कंहिं क़िस्म में कोई बि टेंशन। चुगली हणंदा वरितो, मुस्लमान ते चुगली हणंदा वरितो, औरतुनि जे मथां चुगली लॻाइनि कोई टेंशन न आहे, मर्द जे मथां चुगली लॻाए कंहिं क़िस्म में कोई बि टेंशन न आहे। हिते ख़बर कंहिं क़िस्म जी कोई बि न पवंदी। फ़िलहालु हिते ख़बर न पवंदी छाजे करे दुनिया दारुल अमल आहे। हिते अमल कंदो न अमल काउंट थींदा वेंदा। इन जो हिकिड़ो मां मिसाल ॾियां। इम्तिहान में पेपरनि ते वेंदा आहियो, पोइ कंहिं बंदे खे सुवालु अचे थो उहो सुवालु पंहिंजो लिखे थो, कंहिंखे जवाबु अचे थो, अच्छा सुवाल जो जवाबु अचे थो जवाबु लिखे थो, ऐं कंहिंखे जवाबु अचे ई नथो उहो जेकॾहिं अगरि लीका पाईंदो हुते ईअं लीका पाईंदो हुते कापी खे गूड़ मूड़ लीका पाए त इम्तिहान में त ॿई वेठा आहिनि। त फ़िलहालु ख़बर न पवंदी केरु पास आहे केरु फेल आहे। फ़िलहालु कापी सां जेको अशर करिणो आहे न भले करे वठो, जेकॾहिं जवाबु अचे थो त उहो लिखी वठो, पर इन जो रिज़ल्ट जंहिं टाइम ख़बर पवंदी त बाद में ख़बर पवंदी त फ़िलाणो बंदो कामयाबु ऐं फ़िलाणो बंदो फेल। त हिते सर गुनाह कंदा हुआ त हिन टाइम फौरी तो रिज़ल्ट न निकिरंदो आहे, पर जीअं यौम मशर क़ाइमु थी वई, क़यामत जो वक़ू थियो ऐं सभु इंसान क़बरुनि खां निकिता, हाणे तव्हांखे ख़बर पवंदी त दुनिया में रुपयो खाइणु कीअं हुयो। हाणे हिते ख़बर पवंदी त दुनिया में गार ॾियण जो छा जुर्म हुयो। हाणे हिते ख़बर पवंदी त बदनज़री जो केतिरो वॾो वबाल हुयो। हाणे ख़बर पवंदी त ज़िना खां ख़ुदा रोकियो हुयो त असां रोकियासीं त छा फ़ाइदो मिलियो ऐं कईसीं त छा हिन टाइम बेइज़ती थिए थी असांजी। त इहे सभु मामला बाद में ख़बर पवंदी। त साईं यकीन त आहे न मौत खां बाद में असां उथंदासीं, यकीन त आहे न। त हिन यकीन जे मथां गुनाहनि खां तौबा कयो, मासियत वारी ज़िंदगी खां तौबा कयो, हिकु पाकीज़गी ज़िंदगी बनायो। नेठि अलाह जे आॾो तव्हांखे जवाबु ॾियणो आहे। जेके अमल कंदो अलाह जे आॾो तमामु मुस्लमान खे जवाबु ॾियणो आहे। त क़बर जो जेको मरहलो आहे उनखे कोई बि मुस्लमान नॉर्मल सम्झण जी कोशिशि न करे। इन जे बारे में जलील क़दर साहब न आहिनि। हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला जे बारे में मशहूरु आहे, जंहिंखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ी न्याणी ॾिनल, इंतकाल उहा न्याणी करे वई, वरी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿी न्याणी ॾिनी। निस्बत केॾी आहे जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सोरा आहिनि ऐं हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला ॼाट आहिनि। इंतिहाई साहिबिन जे अंदरि नरम मिज़ाज रखण वारा साहिबिन, जीअं हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला ज़्यादा शिदत वारा हुया, ज़्यादा उन्हनि जो रोब ऐं दबदबो हुयो। इन एतबार सां हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला नरम मिज़ाज जा हूंदा हुया अक्सर। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 2 न्याणियूं निकाह में ॾिनियूं आहिनि। इन खां बाद में जलील क़दर साहबा में अचनि था, ख़ुलफ़ाए राशिदीन में अचनि था। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन्नती बिशारत थींदी आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन्नती बिशारत थींदी आहे। इन जे बावजूद बि क़बर जे अज़ाब खां रोअनि था, इंतिहाई रोअनि था। ऐं कंहिं पुछा कयो एतिरो भला जनम जे तज़किरे ते रोअंदा न आहियो, क़बर जे मरहले ते हिते रोओ था? त फ़रमायूं त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां असां हिकु दफ़ो न बार बार ॿुधोसीं, रसूल जे क़रीब हुयासीं त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो आख़िरत जे मरहलनि मां सभ खां पहिरियां जेको मरहलो आहे उहो क़बर जो आहे। तमामु बार दोस्तो ज़िंदगी असांजी अनक़रीब ख़तमु थियण वारी आहे, अनक़रीब ख़तमु थियण वारी आहे। ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तौर तरीक़े ते असां ज़िंदगी गुज़ारींदासीं। अल्लाह ताला दुनिया में बि आसानी जो मामिलो था फ़रमाईंदो ऐं आख़िरत में बि आसानी जो मामिलो था फ़रमाईंदो। ऐं जेकॾहिं ज़िंदगी पंहिंजे
नफ़सानी ख़्वाहिशात जे मुताबिक़ हलाईसीं, ज़िंदगी बसर थी वेंदी। दुनिया जे अंदरि हज़ारे काफ़रनि जो मिसाल ॾिसो, दुनिया में हज़ारे काफ़रनि जा मिसाल ॾिसो। हिकिड़े बंदे जे कुफ़ुर में ज़िंदगी हुई, उन जे मथां बि मौत अची वियो, जवानी ढलिजी वई, पोड़प अची वई। ऐं हिकिड़ो बंदो मोमिन हुयो ऐं मुस्लमान हुयो, इस्लाम जे मुताबिक़ उन ज़िंदगी गुज़ारी, उन जे मथां बि मौत अची वियो, ज़िंदगी गुज़री वई, दुनिया जो सिस्टम ख़तमु थी वियो। आख़िरत में मरला ॿिन्हिनि जे लाइ मुख़्तलिफ़ आहिनि, आख़िरत में रस्ता ॿिन्हिनि जे लाइ मुख़्तलिफ़ आहिनि। हिकिड़े जे लाइ अलाह ताला जन्नत बनाईंदो ऐं ॿिए जे लाइ अलाह ताला जहन्नम बनाईंदो। अलाह ताला खे ज़्यादा में ज़्यादा उन बंदे ते ख़ुदा खे कावड़ ईंदी आहे, उन बंदे जे मथां अलाह ताला रहमत ई नज़र न कंदो आहे जेको बंदो अलाह ताला जे हुकुम खे पोइ कंदो आहे। ऐं अलाह खे पंहिंजे हुकुम ते वॾी जेको आहे वैल्यू आहे। जीअं तव्हां बि पंहिंजे हुकुम, अगरि जेकॾहिं तव्हांजी औलाद तव्हांजे हुकुम खे नथी वञे, तव्हांजी नाफ़रमानी करे थी, त पीउ खे केतिरी वॾी खार लॻंदी आहे, पीउ खे केॾी वॾी नांगवारी गुज़रंदी आहे त कल्ह कल्ह को मुंहिंजो पुटु जंहिंखे घुमणु न पियो अचे, जंहिंखे फिरणु न पियो अचे, ऐं अॼु मां हिनखे हिकिड़ी शइ जो हुकुम कयां थो ऐं इहो चए थो त इहा बाबा तुंहिंजी ॻाल्हि मूंखे सम्झ में नथी अचे, मां हीअं कंदुमि, त पीउ खे वॾी खार लॻंदी आहे हिन ॻाल्हि ते। यादि रहणु खपे त हिन सरज़मीन ते असांखे पैदा अलाह कयो आहे, असांजी बनावट अलाह कई आहे, असांजी तख़लीक़ जेकी आहे अलाह कई आहे, असांखे अखियुनि जे अंदरि सलाहियत अलाह ॾिनी आहे। मां घुमां थो, मां फिरां थो, हे तमामु वॾियूं सलाहियतूं जेके आहिनि उहे अलाह रब्बुल इज़्ज़त ॾियूं आहिनि। त उन अलाह असांखे हुकुम कयो आहे त तव्हां मुंहिंजी इत्तबा कयो, ऐं जेकॾहिं असां इत्तबा कंदासीं अलाह ताला यकीन तौर ते असांखे कामयाबु कंदो, ऐं जेकॾहिं असां इत्तबा न कंदासीं पोइ अलाह ताला त उनखे खपे अलाह कंहिं खां पुछा न कंदो। जेकॾहिं अलाह ताला असांजी पूरी ज़िंदगी जी इबादत खे पोइ करे छॾे न त अलाह खां कोई पुछा न करे सघंदो। जेकॾहिं अलाह ताला मुंहिंजी पूरी ज़िंदगी जा गुनाह पोइ करे छॾे ऐं अलाह ताला मूंखे माफ़ु करे त अलाह खां कोई पुछा न कंदो। अहिड़ा मिसाल काफ़ी हदीसुनि में पिया आहिनि, काफ़ी हदीसुनि में अहिड़ा मिसाल पिया आहिनि। बनी इसराइल जा काफ़ी वाक़िया हिते पिया आहिनि त बनी इसराइल में हिकु नौजवान शख़्स पूरी ज़िंदगी जी ज़िना ऐं पूरी ज़िंदगी जी शराब नोशी ऐं पूरी ज़िंदगी जी बेहयाई ऐं आख़िरी टेम में अलाह ताला जी तरफ़ रुजू कयो उन बंदे ऐं तौबा इस्तग़फ़ार कई, अलाह ताला ज़िंदगी जा गुनाह जेको माफ़ु करे छॾिया ऐं अलाह ताला जन्नत जो मामिलो कयो। त अलाह जे ॾाढो कंहिं क़िस्म जो कोई बि मुश्किल न आहे। जंहिं टाइम ख़ुदा माफ़ु कंदो आहे न त अलाह ताला कंहिं खां पुछा नाहे कंदो, अलाह ताला ईअं ई माफ़ु करे छॾींदो आहे। त इनशाअल्लाह असां रुजू कंदासीं अलाह जी तरफ़, तौबा इस्तग़फ़ार कंदासीं ऐं यकीन तौर ते इंसानु चए बि उनखे आहे, फ़रिश्तनि खां ग़लती न थींदी आहे, पैगम्बरनि खां ख़ता जेको आहे न थींदी आहे। सहाबा खे अलाह ताला बाज़ मौक़े ते महफ़ूज़ रखे छॾियो, बाक़ी हेठि असांजो जेको सिलसिलो आहे असां हर हिकु मौक़े ते ख़ता कंदासीं ऐं असां ख़ता कंदासीं त ख़ुदा ॾिसो माफ़ी रखी आहे। ईअं न आहे त असांखां ख़ता ई न थिए, असां जॾहिं ख़ता असांखां थिए थी ऐं पोइ जंहिं टाइम असां माफ़ी तलब कयूं था अलाह खां त यकीन तौर ते अलाह ताला उन असांजी ख़ता खे माफ़ु थो करे। ऐं काफ़ियुनि किताबनि जे अंदरि इहा बि ॻाल्हि आई, जेकॾहिं अगरि तव्हां इंसानु ख़ता न कयो, अगरि तव्हांखां गुनाह न थिए, ईअं ई तव्हां सिर्फ़ु नेक हुजो ऐं कंहिं क़िस्म जो कोई बि जेको ख़ता न कयो, पोइ अलाह ताला चाहे त तव्हां सभिनी इंसान खे ख़तमु करे ऐं तव्हांजे मथां अहिड़ी हिकिड़ी मख़लूक आणे जेकी ख़ता बि करे ऐं वरी जेको तौबा करे, ख़ता करे ऐं इन खां बाद में वरी तौबा करे, अलाह ताला अहिड़ी मख़लूक़ात खे आणे। त हे असांजो जेको गुनाह थींदो आहे हर हिकु इंसान खां, त गुनाह खां बाद में तौबा जेकी लाज़िमी असांखे करणी पवंदी, तौबा हर हिकु मौक़े में असांखे करणी पवंदी। पर तौबा खां बाद में काफ़ी माण्हू हिते बि मायूस थी वेंदा आहिनि, तौबा खां बाद में वरी दुबारा गुनाह थो थिए सुभाणे, त पोइ बसि मां तौबा ई नथो कयां, पोइ बसि तौबा हे शैतान जी हिकिड़ी पटी हूंदी आहे त हिकिड़ो गुनाह मूंखे थी वियो न, हिकिड़ो गुनाह हफ़्ते में थियो, मां तौबा कयुमि, वरी महीने खां बाद में वरी गुनाह थियो आहे त दुबारा वरी मां तौबा कयां, पोइ शैतान हिते ज़हन में पटी ॾींदो आहे यार पोइ तुंहिंजी तौबा जो फ़ाइदो छा, पोइ तुंहिंजी तौबा जेको आहे दुरुस्त न आहे, बसि तौबा तूं कर ई न। हालांकि इहा शैतान जी वॾी में वॾी पटी आहे।
गुनाह थिए, हिकु साहबी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तरफ़ आयो, या रसूल गुनाह थी वञे पोइ छा कजे, गुनाह थी वञे पोइ छा, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पोइ नेकी करे छॾियोसि। गुनाह थी वञे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पोइ नेकी करे छॾियोसि, उहा नेकी गुनाह खे मिटाए छॾींदी आहे। इंसानी असांखां क़दम क़दम खां जेको आहे गुनाह थींदा, गुनाह थी वञनि फौरी तौरु अलाह ताला जी तरफ़ रुजू कयो। ॾिसो कंहिं वॾेरे जा पेर पकड़णु नथा पवनि। अगरि जेकॾहिं इहो मामिलो अलाह ताला कंहिं इंसान जे हवाले करी आहे न, त इंसान खे जेको ज़लील करे आहे न, इंसान खे जेको आहे बेइज़्ज़तो करे आहे, एतिरो कोई बि न करे आहे। पर इहे अलाह ताला इख़्तियार सभु पंहिंजे मामले जी तरफ़ रखी छॾिया। त दुनिया जे अंदरि ख़ता थी आहे, अलाह ताला जी तरफ़ रुजू कयो, अलाह ताला कंहिंखे बि न ॿुधाईंदो। पंहिंजा मामला अलाह जे हवाले कयो, या अलाह मां तुंहिंजो बंदो आहियां ऐं गुनाह कया आहिनि, त सभु इंसान चवंदा हे फ़ासिक़ आहे, हे फ़ाजिर आहे, हिन जी कंहिं क़िस्म जो कोई बि वैल्यू ऐं इज़त न आहे। या अलाह मां तुंहिंजी तरफ़ तौबा थो कयां, मूंखे पैदा तूं कयो आहे ऐं तुंहिंजी तरफ़ मां तौबा थो कयां, ऐं तूं ई माफ़ु कंदे, मूंखे पूरो यकीन आहे दुनिया जे अंदरि कोई बि माफ़ु न कंदो, तूं सिर्फ़ु माफ़ु कंदे। त हिकिड़ो गुनाह थी वञे, इन खां बाद में ॿीहर बि थिए, तौबा कंदा रहो। ऐं बाज़ साथियुनि खे इहो बि ज़हन में ॻाल्हि हूंदी आहे त मां गुनाह करायां, मुंहिंजी नमाज़ जो पोइ फ़ाइदो छा। हे काफ़ी सारी ॻाल्हि कंदा आहिनि, यार मूंखे फलाणा चवंदा तो में त हे गुनाह आहे, तो में त जुआ जो फॉल्ट आहे, तो में त हे व्याज जो फॉल्ट आहे, तो में त हे ज़िना जो फॉल्ट आहे, तो में त हे क़तल जो फॉल्ट आहे, तुंहिंजी नमाज़ ई छा जी। पोइ इहो बंदा हक़ीक़त में वरी मायूस थींदा आहिनि, वाक़ई इहे गुनाह त आहिनि ई असां में, इहे गुनाह त मां बार बार कंदो ईंदो आहियां। पोइ शैतान इहा पटी पढ़ाईंदो आहे, नमाज़ पोइ कहिड़े कम जी। हालांकि उहो जेको आहे ज़हन आहे, इहा शैतान जी उहा पटी आहे जेकी तव्हांखे अलाह जी रहमत खां परे थी करे। गुनाह भले हुजे पर कंहिं क़िस्म जो कोई बि नमाज़ खे न आहे छॾिणो, गुनाह भले हुजे पर कंहिं क़िस्म जो कोई बि क़ुर जी तिलावत खे न आहे छॾिणो। इहे हिकु अहिड़ा ज़रिया आहिनि जेके तव्हांखे अलाह जे क़रीब कंदा। हली करे सुभाणे अहिड़ो मौक़ो अची वेंदो, तव्हां इन गुनाहनि खां जेको आहे परे थी वेंदव। त गुनाह ज़िंदगी में आहे, नमाज़ खे कंहिं क़िस्म जो बि कोई बि न छॾिणो आहे। हेॾे काफ़ियुनि साधन हिते अची करे मूंखे ॿुधायो साईं, मूंखे बार बार दोस्त आनंद था ॾियनि त तूं होटल ते वेठो, तुंहिंजी नमाज़ कहिड़े कम जी। मां चयो हिते अक्सर जेके नमाज़ी ईंदा आहिनि, इहे सभु होटलुनि ते वेंदा आहिनि, इहे अक्सर होटलुनि ते वेंदा आहिनि। हाणे होटल ते वेहण में, बदनज़री करण में, ठीकु आहे, गाना ॿुधण में, मौसीक़ी ॿुधण में त गुनाह त उहो मिलंदो न, बाक़ी नमाज़ में त ख़ुदा नेकी रखी आहे। हली करे तुंहिंजी नमाज़ सुभाणे इंशाअल्लाह एतिरी मज़बूत थी वेंदी जेकी तोखे इन सुभाणे गुनाहनि खां रोके छॾींदी, इन फेल खां तोखे रोकींदी। कुझु रिवायतनि जे अंदरि आयो, हिकिड़ो शख़्स आयो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सही नमाज़ बि पढ़ंदो, इन खां बाद में फ़लाणो गुनाह बि आहे, शायदि अल्लाह माफ़ु करे उहो को चोरी जो को फॉल्ट हुयो, चोरी जो को फॉल्ट हुयो। चए साईं नमाज़ बि पढ़ंदो, हे गुनाह बि थिए थो। त पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया अनक़रीब जेकी आहे, अच्छा उहो पाण न आयो, ॿिए कंहिं ॿुधायो, ॿिए कंहिं साहबी ज़िक्र थियो, फ़लाणो जेको हिकिड़ो बंदो आहे तव्हांजे पोयां, या रसूल नमाज़ थो पढ़े पर हुन में हिकिड़ो फॉल्ट आहे जेको चोरी जो फॉल्ट आहे। त पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया अनक़रीब हुनजी नमाज़ अहिड़ी बहितर थी वेंदी जो उनखे इन गुनाहनि खां जेको रोके छॾींदी। त इंशाअल्लाह तव्हां नमाज़ जे अंदरि ध्यानु लॻायो, क़ुर हकीम जे अंदरि ध्यानु लॻायो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत जे अंदरि ध्यानु लॻायो। इंशाअल्लाह जेको गुनाह आहे उहो अलाह ताला अनक़रीब उहो गुनाह तव्हांजो ख़तमु करे छॾींदो। व आख़िरु दवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। बिजली वारनि जो टाइम वॾो ख़राबु आहे। बिजली वारनि जो टाइम हे असां आगाह करणु चाहियूं था, ख़ासि करे पाकिस्तान जे अंदरि। पाकिस्तान में ॿिया सूबा त ठीकु हूंदा, पंजाब या अहिड़ी तरह सरहद ठीकु हूंदो, ख़ासि असां जेको आहे पैगाम सूबा सिंध खे ॾियणु चाहियूं था त जुमे जे ॾींहुं अल्हम्दुलिल्लाह हे असां मुस्लमाननि जी कंट्री आहे। सिंध जे अंदरि गर्मी, शिदत में गर्मी आहे। हिन टाइम ॾिसो मूंखां बि पघर थो हले, हे सभु हिते जमायती वेठा हिननि खां बि पघर, ऐं गर्मी असां वटि वड़ी थी थिए। त कम से कम यार लेनमेन वारा तव्हां मुस्लमान आहियो, वाबड़ा वारा मुस्लमान आहियो, ॿी तव्हां बिजली बिल्कुलु जेको अॻिते पोइ टाइमिंग करे छॾियो। कम से कम जुमे ते हिकिड़ी रूटीन हे ठाहियो त 12 खां वठी करे 3 बजे ताईं इहे 3 घंटा बिजली बिल्कुलु बंदि न कयो। इहो जुमे जे ॾींहुं कम से कम बंदो जेको मुस्लमान जे लाइ ताज़ीम वारो जेको ॾींहुं आहे न समूरे हफ़्ते मां, उहो जुमे जो ॾींहुं आहे। त हाणे अक्सर पोइ ते जेके बि असां पोइ ते जुमनि में नमाज़ पढ़ियूं आहिनि,
यकीन कयो मां त तव्हां त कुझु साथी पोइ ते बीहंदा आहियो, तव्हां चवंदा साईं जी इहो मुंहिंजे मथां बि हाणे पको लॻो आहे, इहो कंहिं भलाई कई आहे। हिते जॾहिं मां बीहंदो आहियां बाक़ाइदे साहु मुंहिंजो ॿूसटबो आहे। हिते जेको हे मेराब आहे न, मेराब जी गर्मी शिदत फौरी तो लॻंदी आहे। साथी त कुझु परे बीठा आहिनि, कुझु दरनि मां हवा अचे थी, त असां हुकूमत सिंध खां इहा अपील था कयूं त कम से कम असांजे हिन इलाइक़नि में ख़ासि करे सिंध में बिजली जो जेको निज़ाम आहे हर हिकु शहर में जुमे जे ॾींहुं उहो 12 बजे बिजली स्टार्ट कनि ऐं 3 बजे बिजली खे बंदि कनि। त असांजे काफ़ी मस्जिदूं आहिनि जंहिंमें नमाज़ 1 बजे पढ़ी वेंदी आहे, जिते नमाज़ 1:15 बजे पढ़ी वेंदी आहे, 1:30 बजे नमाज़ पढ़ी वेंदी आहे, 2 बजे नमाज़ पढ़ी वेंदी आहे, 2:30 बजे नमाज़ पढ़ी वेंदी आहे। अमूमन 2:30 या 2:45 खां पोइ नमाज़ूं न थींदियूं आहिनि, नमाज़ पोइ कंप्लीट थी वेंदी आहे। त कम से कम हुकूमत सिंध खे ईअं करणु खपे। ऐं कोई वेठो बि गैर मुस्लिम न आहे असांजे मथां। सिंध में जेके बि हुकुमरान आहिनि त उहो त अल्हम्दुलिल्लाह उहो मुस्लमान आहिनि न, कंहिं क़िस्म जो कोई बि कोई ईसाई, कोई यहूदी, को गैर मुस्लिम त न आहे। इन सेटिंग खे जेको आहे चङी तरह कनि। मां त कॾहिं कॾहिं अफ़सोस में यकीन करे मूंखे हैरानगी बि लॻंदी आहे त असांजो हिकु उहो मुल्क आहे जंहिंमें सिर्फ़ु बिजली बि असांखे सही नथी मिले, बसि या रोड जेको आहे उहे असांखे बहितर चङी तरह न मिलिया, रस्ता असांखे बहितर न मिलिया। पर ॿाहिरि मुल्कनि खे जॾहिं असां ॾिसंदा आहियूं त असांजे मुल्क में सिर्फ़ु बिजली सिधी न आहे। सिर्फ़ु अगरि पाकिस्तान जे अंदरि बिजली सिधी थी वञे न, बिजली जो निज़ाम बहितर थी वञे न, त असां वटि पोइ बि ज़्यादा ख़ुशहाली अची वेंदी। कंहिं साथी ॿुधायोसीं एतिरा सारा सोलर सिस्टम असां लॻाया आहिनि, हर हिकु घर में सोलर पखा उन ते हलनि था, बाज़ोक़त एसियूं उन ते हलनि थियूं, फ्रिजूं बि उन ते हलनि थियूं, जे पोइ बि एतिरी बिजली काॾे थी वञे। मजबूर इन ॻाल्हि ते वाक़ई को राति जो गहरी का नज़र कयूं त हक़ीक़त में एतिरो जॾहिं सिस्टम लॻी वियो आहे, प्लांट लॻी विया आहिनि, हर हिकु घर जे अंदरि पखा मुकमल सोलर ते था हलनि, फ्रिजूं बि बाक़ाइदे हलनि थियूं, एसियूं बि हलनि थियूं, त इहा बिजली वाक़ई काॾे थी वञे। त मां सम्झां थो असांजो निज़ाम जेको आहे अॻिते पोइ ते थोरो न आहे, घणो को निज़ाम अॻिते पोइ ते आहे। अलाह ताला इन्हनि खे सम्झ नसीब अता फ़रमाई। त तव्हांजो मुतालबो आहे न आहे त जुमे जे ॾींहुं काएं बजे बिजली ॾियनि, 12 बजे बिजली ॾियनि ऐं इहा बिजली 3 बजे ताईं हले, त कम से कम असां नमाज़ जेको आहे चङी तरह पढ़ी सघूं। त नमाज़ जे अंदरि ध्यानु ई नथो लॻे, ध्यानु ई न। त हाणे उहो असां खां पुछा कंदा साईं पोइ ध्यानु तव्हां लॻायो न, यार हिकिड़ी गर्मी शिदत वारी गर्मी में कीअं ध्यानु लॻंदो। हिकिड़े बंदे ॻाल्हि कई तमामु बहितर ॻाल्हि कई, यार जेको गर्मी जी मौसम अचे थी न, कम से कम उन मस्जिद खे ॻोल्हियो जंहिं मस्जिद में एसी लॻल आहे, उते वञी करे नमाज़ पढ़ो। हक़ीक़त आहे एसी यानी उनजे अंदरि हिकिड़ो सुकून आहे। बंदो नमाज़ जॾहिं तव्हां आज़िम थो कयो, गर्मी जंहिं टाइम मौसम अचे थी न, त बंदा ॾिसो केतिरी तकड़ि में नमाज़ पढ़ी करे ऐं मार्केट खां छाड़ा था थी वञनि। ऐं मुंहिंजो बयान बि हिन टाइम गर्मी जे मौसम में साथी चवंदा अल्लाह करे साईं जेको आहे बसि करे बसि करे बसि करे बसि करे। ऐं इहो ई सियारे जे मौसम में अल्हम्दुलिल्लाह सभई टेक लॻाए वेठा हूंदा आहिनि। त थधि में जेको आहे नमाज़ पढ़ण में सुकून बि ईंदो आहे, त नमाज़ खे अञा मां ड्रिगो कयां, बरक़ातियूं आहिनि न उनजे अंदरि मां मुकमल यानी अधु पारो पढ़ां त भले पढ़ां, पर हाणे गर्मी में उहो चवंदो अल्लाह करे बसि कुल अल्लाह सही पढ़े जुमे में, ऐं पोयां जेको कुल उज़ रबिनास पढ़े ऐं साईं जान छॾे। ऐं ॿीहर हिकिड़े साथी जी ॻाल्हि कयां थो, नथो कयां ॻाल्हि, बसि ॾिस बसि नथो कयां, बसि मथां साथी सम्झी वञे। बहरहाल साईं असां वटि वॾो जेको आहे मसइलो आहे गर्मी में अमूमन इहो आहे त गर्मी में बंदा जज़्बाती बि वॾा थियनि था। मां नोट कयो आहे गर्मी हिकु अहिड़ी मौसम आहे जिते वॾा साबरीन बंदा बि जेको आहे जज़्बाती थी वेंदा आहिनि। साबरीन बंदा बि सियारे मौसम में था ॾिसो सभई बंदा हिक ॿिए सां सीनो मिलाईंदा, भाकुर पाईंदा, सलाम दुआ बि आदाब सां बहितर कंदा। गर्मी जीअं जो असां वटि अचे थी न, यानी चङा भला दीनदार बि परे खां सलाम न कंदा आहिनि, यानी बंदो इंतिहाई बख़ील थी वेंदो आहे पंहिंजे जिस्म खां। यार चवंदो आहे बसि हिन खमीस लाहिण जी त इजाज़त आहे, पर जेकॾहिं अगरि ज़्यादा हुजे आहे न, गर्मी असां वटि अहिड़ी आहे त पोइ बंदो जेको आहे इन शइ जी बि शायदि जेको आहे तमीज़ न करे आहे। त असांजे इलाइक़नि में सब्र कयो, अलाह ताला बदिलो ॾींदो। असां वेठासीं हिकिड़े दफ़े चांहि पीअण, उते हिकिड़े साथी सफ़ा थधो साह भरे करे चई लॻे थो पाकिस्तान में ख़ासि करे जेको सूबो सिंध आहे न, क़यामत एॾी मूंखे अलाह जी ज़ात में यकीन आहे त अलाह ताला सूबे सिंध वारनि खां हिसाब जेको आहे सफ़ा नरम वठंदो। अलाह ताला उन्हनि खां हिसाब वठंदो ई न पहिरीं ॻाल्हि। त मां चयो छाजे कमु भला यार, चए हिते सफ़ा ज़लील लॻा पियूं, हिते अहिड़ी गर्मी असां वटि, अहिड़ी गर्मी जो चए यकीन कयो न राति जो सुम्हणु थिए थो न ॾींहं जो वेहणु थिए थो। हे ॿाहिरियां मुल्क में ॿुधाई चई ॾिसो अमेरिका वारा केतिरा सुकून में वेठा आहिनि, थधी मौसम लॻी पई आहे, कश्मीर वारा, कोमरी वारा, चए इन्हनि खां अञा ज़्यादा हिसाबु थींदो।
असांखां जे हिसाब एतिरो न थींदो, छाजे करे असां एतिरो हिते ई जेको ॾुखिया लॻा पिया आहियूं। ऐं इहा ॻाल्हि हुनजे कुझु बहितर बि लॻे पई। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए, दुनिया जे अंदरि दुनिया में अल्लाह ताला कंहिं बि मुस्लमान जी तरफ़, कंहिं बि मोमिन जे तरफ़ अगरि का तकलीफ़ ईंदी आहे न, उन तकलीफ़ जा अल्लाह ताला उनखे फ़ाइदो ॾींदो आहे। त गर्मी बि हिकिड़ी तकलीफ़ अथव, इन ते सब्र कंदव अल्लाह ताला तव्हांखे जज़ाए ख़ैर ॾींदो। फरमायो अल्लाह ताला उन तकलीफ़ जे मथां अल्लाह ताला 2 शयूं यकीन तौर ते ॾींदो आहे। हिकु नंबर ते अल्लाह ताला उनजा गुनाह माफ़ु कंदो आहे। अल्लाह ताला तकलीफ़ ॾेई करे हिकु नंबर ते अल्लाह ताला गुनाह माफ़ु कंदो आहे। त गर्मी शायदि असां वटि ज़्यादा आहे, को पखे के अहिड़ा बि ग़रीब जो पखा बि घर में न लॻल, त ज़्यादा इहा बि हिकिड़ी वॾे में वॾी तकलीफ़ आहे। त अल्लाह जी रहमत मां उमेदु कयो शायदि इन गर्मी जे करे तव्हांजा गुनाह मथां माफ़ु थियनि। ऐं ॿिए नंबर ते फरमायूं, जेकॾहिं अगरि उन बंदे जा गुनाह न आहिनि, गुनाह घटि आहिनि, पोइ अल्लाह ताला हिन जो जन्नत में मक़ाम जेको आहे मथे कंदो वेंदो आहे। छाजे करे मुस्लमान जे मथां का बि तकलीफ़ ईंदी न, त अल्लाह ताला कुझु न कुझु उनखे ॾींदो आहे, का न का शइ अल्लाह ताला उनखे अदा कंदो। अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। साईं, कुझु टाइम पहिरियां असांजो रिश्तेदार इंतकाल करे वियो ऐं उनखां पोइ मुसलसल ख़्वाब में अचे थो ऐं चवे थो मां पंहिंजी क़बर में ज़िंदा आहियां। इन जी हक़ीक़त छा आहे? छा उनखे कढियो वञे? न साईं, कढियो कंहिं एतबार सां न वेंदो। जेकॾहिं कोई बि बंदो मरी वियो आहे, काफ़ी मूंखां सुवाल साथियुनि बार बार पुछा कया त साईं असांजे रिश्तेदार कंहिं बंदे चयो त मुंहिंजो पीउ गुज़ारे वियो आहे, कंहिं बंदे चयो त मुंहिंजी माउ गुज़ारे वई आहे, उनखे हफ़्तो बि न थियो आहे, उहो बार बार हिकिड़ो ॾींहुं ख़्वाब में न बल्कि मुसलसल ख़्वाब में अचे थी त मां क़बर में ज़िंदा आहियां ऐं मूंखे कढियो वञे। त इन जी ताबीर छा आहे? मां चयो हिनखे कंहिं क़िस्म जो कोई बि न कढियो वेंदो। इब्न सीरीन रहमतुल्लाह अलैह फरमायो, कोई बि अगरि जेकॾहिं बंदो मरी वियो आहे, अगरि उहो बंदो मदद घुरे थो, यानी ख़्वाब में अहिड़ी कंडीशन करे थो उहो तव्हांखां मदद थो हासिलु करे, फरमायो उनजे लाइ को सदका ख़ैरात करे छॾियो। मालूम थिए थो उहो कंहिं न कंहिं तकलीफ़ में आहे पोइ हिते। बाक़ी हे जेको बार बार ख़्वाब में अचण त मां क़बर में ज़िंदा आहियां, मूंखे कढो, त कंहिं क़िस्म में कोई बि कढियो न वेंदो, कोई बि कढियो न वेंदो। कढणु तो ई न मरी वियो, अगरि बिल फ़र्ज़ खणी दुनिया जे अंदरि ज़िंदा बि हुयो न, घणा माण्हू चवंदा आहिनि साईं उहो मुंझी वेंदो आहे इंसानु, ख़बर न पवंदी आहे। हिन टाइम माहिर असांजा डॉक्टर आहिनि, अहिड़ी मशीनरी आहे जो उन मशीन खे लॻाए करे चङी तरह मालूम थींदो आहे हे बंदो हाणे बसि वियो, इंतकाल करे वियो। त इहे जेके बार बार ख़्वाब ईंदा आहिनि, त उन ख़्वाब जेके साथियुनि खे अचनि था, जेकॾहिं अगरि कंहिंजी औलाद आहे या पीउ ख़्वाब में अचे थो या माउ ख़्वाब में अचे थी, त उन्हनि खे खपे त उहे उन्हनि जे लाइ सदका जारी कनि। सदका जारी कनि। सदका शायदि जारी जे अंदरि घणियूं शयूं अचनि थियूं, किथे मस्जिद में ठहिराइण में हिसो वठनि, किथे मस्जिद में क़ुर वठी ॾियनि, किथे मदरसे में तालिब इल्म पढ़नि था, उन्हनि जे मथां को ख़र्चो ॾेई छॾनि, या किथे मस्जिद आहे ऐं उते फ़रासनि जी ज़रूरत आहे या पखनि जी ज़रूरत आहे। बहरहाल इहे सभु जेके नेकियूं आहिनि इहे इनशाअल्लाह अल्लाह ताला उन्हनि ताईं पहुचाईंदो आहे। अहिड़ा कोई बि ख़्वाब अगरि कंहिं साथी खे अचनि त उन्हनि जो इहो ई हल आहे त क़बर मां कंहिं क़िस्म कोई बि कढियो न वेंदो, बल्कि उनखे कंहिं क़िस्म जी का तकलीफ़ पहुतल आहे ऐं उनजे लाइ जेतिरो तव्हांखे वुसअत थी सघे सदका जारी कयो उनजे लाइ। साईं, मर्द हज़रात जॾहिं बि जुमे जी निमाज़ मस्जिद में 2 रकातियूं पढ़ंदा आहिनि, छा औरतूं बि घरनि में 2 रकातियूं पढ़नि या 4? अच्छा, इहा ॻाल्हि यादि रखणु खपे त औरतूं घर में 4 रकातियूं पढ़ंदियूं। असां हिते जेको 2 रकातियूं पढ़ूं था न, उन में असां ख़ुतबो जेको आहे पढ़ूं था, ऐं जुमे में हुकुम बि इहो आहे त रकातियूं जेको पढ़ी वेंदियूं उहे 2 रकातियूं पढ़ी वेंदियूं जमात सां। बाक़ी औरत जेकी घर में नमाज़ पढ़ंदी उहा 2 रकातियूं न पढ़ंदी। इहे 2 रकातियूं ख़ासि हिते मस्जिद सां ऐं जुमे सां आहिनि। औरतूं घर में 4 रकातियूं ज़ोर वारी पढ़ंदियूं। जीअं हुकुम आहे न, कोई बंदो जुमे ते अचे पियो पर लेट थी वई ऐं जुमे जी नमाज़ थी वई, त हाणे उहे पुछा कंदा साईं असां छा पढ़ूं, त उहे ज़ोर वांगुरु नमाज़ पढ़ंदो न। त औरतूं जीअं जो सवेर आज़ान थी वई आहे न, 1:45 बजे आज़ान जीअं थींदी आहे, इन टाइम बि जुमे जी नमाज़ घर में यानी ज़ोर पढ़ी सघनि थियूं। बाद में बि पढ़ी सघंदियूं, भले जुमे नमाज़ हिते थी वञे त बाद में बि घर में, पर पढ़ंदियूं केतिरियूं रकातियूं? 4 रकातियूं पढ़ंदियूं। छाजे करे त इहो जुमो जेको आहे इहो जेकॾहिं औरत बिल फ़र्ज़ जमायत में शिरकत कई आहे, जीअं काफ़ी औरतूं असांजूं हितां वेंदियूं आहिनि, उमिरि ते वियूं त हरम में जीअं जो उन नमाज़ पढ़ी त हरम में यकीन तौर ते उन्हनि खे 2 रकातियूं जमायत सां गॾु पढ़णियूं पवंदियूं। मस्जिद नबवी में पढ़ियूं त उते बि उनखे जुमे जी नमाज़ 2 रकातियूं पढ़णियूं पवंदियूं। बाक़ी हिते जेको पंहिंजे घरनि में 4 रकातियूं ज़ोर वांगुरु औरतूं नमाज़ पढ़ंदियूं।
साईं सेड़ जो खाइणु हिलाल आहे या हराम? अच्छा, सेड़ जेको आहे उहो हलाल आहे। बाज़ो का जी तबियत जेको आहे बंदनि जी माइल न थींदी आहे। मां बि जॾहिं पहिरियों सभ खां पहिरियों काथे मदरसे में वियो हुउमि त उते हिकिड़ो उस्ताद जेको आहे सेड़ खे ज़िबह पियो करे, त मां चयुमि साईं छा भला हे हलाल आहे? चई बिल्कुलु हलाल आहे, हदीस मां जेको आहे हिन जो सबूत आहे ऐं हिनखे बिल्कुलु जेको आहे खाधो वेंदो आहे, कंहिं क़िस्म में कोई बि जेको टेंशन न आहे। हा, काफ़ी दुनिया जे अंदरि शयूं अहिड़ियूं आहिनि जंहिं ते तबियत माइल न आहे थींदी। तबियत माइल नथी थिए न त तव्हां उनखे हराम जो हुकुम नथा लॻाए सघो। जीअं ॾिसो काफ़ी बंदा सेड़ न खाईंदा। मां पाण पंहिंजो ज़ाती हिकिड़ो रायो ॿुधायां त मां सेड़ जो गोश्त न खाईंदुमि, छाजे करे त हलाल बिल्कुलु आहे पर मुंहिंजी तबियत हिनखे माइल नथी थिए। ऐं सेम काफ़ी अहिड़ा बि नौजवान जेके मच्छी बि न आहिनि खाईंदा, काफ़ी अहिड़ा बि नौजवान आहिनि जेके मुर्गी फार्मी जो गोश्त बि न आहिनि खाईंदा, त उन न खाइण में हुकुम इहो न लॻंदो त इहा हराम आहे, बल्कि ईअं चयो वेंदो त इहा जेकी शइ आहे मुंहिंजी तबियत ते मैच नथी थिए, इन करे मां नथो खावां। त सेड़ जेको आहे उहो हलाल आहे बिल्कुलु। इन जे बारे में रिवायतूं बि जेको काफ़ी मौजूदु आहिनि। साईं मैयत खे कुल्लो ॾियणु वक़्तु छा कलमा शहादत पढ़णु ज़रूरी आहे? ज़रूरी कंहिं क़िस्म में कोई बि न आहे। मैयत खे कुल्लो ॾियण में पोइ चवंदा कलमा शहादत, इनखे बंदा ज़रूरी न सम्झनि, फ़र्ज़ु न आहे। हा, कोई बंदो ज़िक्र जे एतबार सां पढ़े थो त ठीकु आहे, कोई मसइलो न आहे। मां ज़िक्र जे एतबार सां पढ़ंदो कलमा शहादत, त कंहिं क़िस्म में कोई बि टेंशन न आहे। बाक़ी कुल्ले ॾियण में बंदा इनखे ज़रूरी न सम्झनि। अब कुल्लो ॾिसो हाणे तोखे ज़रूरी जेको कलमा शहादत पढ़णो पवंदो न, ज़िक्र जे एतबार सां जेकॾहिं कोई बि बंदो पढ़े थो त ठीकु आहे, उहो पढ़े, अलाह ताला इनखे अजुर ॾींदो। बाक़ी कुल्ले ॾियण में कलमा शहादत पढ़णु लाज़िम ऐं फ़र्ज़ु इनखे जेको न सम्झो। हा साईं, लाज़िम ऐं फ़र्ज़ु इनखे बंदो कोई बि सम्झण जी कोशिशि न करे। हा, बाक़ी ज़िक्र आहे, जीअं ॾिसो हिते मां मस्जिद में वेठो आहियां, हिन टाइम मां कयां थो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह, त इहो मां किथे बि करे सघां थो। सुबहान अल्लाह वल्हम्दुलिल्लाह, इहो मां किथे बि करे सघां थो। त अहिड़ी तरह कुल्ले ॾियण जे टाइम जेकॾहिं कोई बंदो ज़िक्र करे थो, कंहिं क़िस्म में कोई बि टेंशन न आहे। ऐं इनखे ज़रूरी जेको न सम्झो वञे। साईं जनाज़े नमाज़, साईं जनाज़े जे अॻियां हलणु कीअं आहे, उनजी वज़ाहत कयो। जनाज़े जे अॻियां हलणु जेकॾहिं मजबूरी आहे त बंदो हली सघे थो। जनाज़े जे अॻियां मजबूरी आहे। हाणे बाज़ोक़ात असांजे रस्तनि खां जनाज़ा गुज़र कंदा आहिनि, त पोइ काफ़ी माण्हू इन ख़ौफ़ में, को मरीज़ तव्हां सां मोटरसाइकिल ते गॾु आहे, कार ते तव्हां सां गॾु आहे, ऐं तव्हांखे फौरी तौरु इस्पताल पहुचणो आहे, त पोइ काफ़ी बंदा चवंदा आहिनि यार मैयत खां अॻु असां कीअं कढूं, मैयत खां अॻु कीअं कढूं। मैयत खां अॻु कढी सघो था, कंहिं क़िस्म में कोई बि टेंशन न आहे, कोई बि मसइलो न आहे। जेकॾहिं तव्हां रस्ते खां गुज़र थियो, हाणे रस्ते सां वञे थो, मैयत खणी था वञनि, हाणे तव्हां एमरजेंसी में आहियो, मोटरसाइकिल ते को मरीज़ तव्हां सां वेठो आहे, अगरि इन जनाज़े आसिरे वियो त पोइ माज़अल्लाह पोइ त हिन जो न जनाज़ो वञे वरी, त इन एतबार सां हिनखे महल सां वञी करे इस्पताल में पहुचायो। भले मैयत जे आॾो ई तव्हां गुज़र कयो, कोई बि टेंशन न आहे। पर मैयत आॾो वञे थी क़ब्रिस्तान में, सभ खां पहिरियां चंद बंदनि खे ॿियनि खे पहुचणो आहे, जीअं क़बर जी कुझु सेटिंग करे वठनि, त उहे बि मैयत जे आॾो गुज़र करे सघनि था। बाक़ी हे आदाब में आहे, त आदाब में इहो हुकुम लॻायो वियो आहे त मैयत जेको आॾो हुजे, बक़ाइदा जेको मैयत ते मजमो पोयां जेको मजमो हले थो, उहो सभु जेको आहे पोइ ते हलनि, तव्हांखे ख़बर पए त बाबा हे लाश वञे थो। बाक़ी जेकॾहिं रस्ते में अहिड़ी ज़रूरत पइजी वई, को तव्हां सां एमरजेंसी आहे, त पोइ काफ़ी बंदा लाराईंदा आहिनि, लाश खां यार अॻु मां कीअं कढां। त कंहिं क़िस्म में कोई बि टेंशन न आहे, कोई बि परेशान थियण जी ॻाल्हि न आहे, अॻिते जेको निकिरी सघो था। साईं ॻाल्हि सम्झ में अचे थी या मां रुॻो तकरीर थो कयां? कोई बि हा नथो करे, सम्झ में न अचे वरी पुछा बि कयो। साईं कुझु अरसे लाइ मैयत खे क़बर में अमानत करे रखणु कीअं आहे? बाद में उतां कढी करे ॿी जॻह ते दफ़न करणु बिल्कुलु ग़लति आहे, नाजाइज़ अमल आहे। काफ़ी माण्हू चवंदा हिते असां हिन क़बर खे, हिन बंदे खे फ़िलहालु हिते पूरो हूंदो अमानत तौर ते, ऐं बाद में तव्हां कढी करे ॿिए हंधि शिफ्ट कंदासीं, नाजाइज़ अमल आहे इहो। तव्हां चवंदो साईं हिन जो मालिक को मिले ई नथो, इन एतबार सां असां हिनखे दफ़न कयोसीं। बिलफ़र्ज़ मालिक जेकॾहिं नथो मिले तहक़ीक़ात करायो। हिन ज़माने में असांजे ज़माने में सर्द खाना बि ज़्यादा आहिनि, तव्हांजे लाड़काने में बि आहे, काफ़ी ॿियनि शहरनि में बि आहे। फ़िलहालु उते जेको जमा करे छॾियो उते, पर ज़्यादा मालूमात खां बाद में बि इन जो कोई रिश्तेदार नथो मिले, उनखे दफ़न करे छॾियो। हा, बाद में रिश्तेदारनि जे लाइ बि जाइज़ न आहे हाणे तव्हां कढी करे पंहिंजे ॻोठ में शिफ्ट कयो, हे ग़लति माहौल आहे। त बाबा हिन असां लाश खे हिते अमानत तौर ते जेको रखूं था, ऐं बाद में हिनखे असां कढी करे पंहिंजे ॻोठ ॾेई वेंदासीं, नाजाइज़ अमल आहे। किथे बि कंहिंखे मैयत खे जॻह मिली, बसि इहा ई हिनखे मिली वई, ॻाल्हि ख़तमु। साहबा जा मुख़्तलिफ़ असांखे वाक़िया मिलंदा। साहबा पाण मके जा रहण वारा हुआ, मदीने में रहण वारा हुआ,
ऐं सहाबा जो जेको मौत थियो या जिते शहीद थिया अजीब व ग़रीब इलाइक़नि जे अंदरि। अबू अयूब अंसारी रज़ियल्लाहु ताला अन्हु मदीने में जेनियन मदीने में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी महिमान नवाज़ी फर्स्ट नंबर ते अबू अयूब अंसारी कई, पंहिंजे घर में वठी विया। ग़ालिबन 4 महीना नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घर में रहिया अबू अयूब अंसारी रज़ियल्लाहु ताला अन्हु घर में, ऐं पंहिंजो जेनियन घर मदीने में। ऐं इन खां बाद में अल्लाह ताला उनखे क़बर कहिड़ी जॻह ते ॾिनी, तुर्की जे अंदरि इस्तांबुल इलाइक़े में। त जिते बि जेकॾहिं अगरि किथे कंहिं रिश्तेदार खे क़बर अगरि मिली वई न, उनखां बाद में उनखे उतां कढाए करे ॿिए जॻह ते शिफ्ट करणु हे ग़लति अमल आहे। त हे सभु ॻाल्हियूं ॾिसो न, हिन टाइम असां जेके बयानु कयूं था न, अक्सर जेके ॻाल्हियूं जेके हदीस जे मुताबिक़ हूंदियूं आहिनि, हदीस जे मुताबिक़ क़ुर जे मुताबिक़ हूंदियूं आहिनि न, त उहो असां मुस्लमान खे सम्झ में छॾे करे न ईंदियूं आहिनि त असांजी स्टडी थियल न हूंदी आहे, असां इस्लाम सिखियो न हूंदो आहे। पोइ इन करे अजीब ॻाल्हि लॻंदी आहे, साईं हे ॻाल्हि साईं तूं कीअं कई आहे, जीअं पहिरियों ई ज़माने मां चयुमि त चाची सां निकाह करणु जाइज़ आहे। अड़े वाह अस्तग़फिरुल्लाह अस्तग़फिरुल्लाह अस्तग़फिरुल्लाह, हे बा मुला इस्लाम खां निकिरी वियो सभु आहे, हिन कहिड़ी ॻाल्हि कई आहे। त ॾिसो इहा सभ खां पहिरियां जेकॾहिं अगरि मुस्लमाननि न इस्लाम खे पढ़ियो हुजे हा न, चवंदा कंहिं क़िस्म जो कोई ॻाल्हि न आहे, साईं जी ॻाल्हि कई आहे, बिल्कुलु दुरुस्त ॻाल्हि कई आहे। हक़ीक़त में चाची सां कंहिं सूरत में निकाह थी सघे थो, पर असां इस्लाम बिल्कुलु न आहियो पढ़ियो, इस्लाम जी तालीम असां सिखी न आहे। इन एतबार सां पोइ इहे ॻाल्हियूं असांखे अजीब ग़रीब ऐं ॾुखियूं लॻंदियूं आहिनि। त इन करे मां बार बार वरी बि नसीहत कयां थो, पंहिंजे घरनि जे अंदरि इस्लामी किताब रखो, पंहिंजी ख़वातीन खे हुकुम ॾियो, घरवारनि खे हुकुम ॾियो, उहे उन इस्लामी किताब खे पढ़नि, तव्हांजी औलाद खे इस्लामी किताब जो मुतालो कराइनि ऐं तव्हांजी औलाद खे साहबा जा मुख़्तलिफ़ जेको आहे वाक़िया ॿुधाइनि। त बार बार कोशिशि कयो। अजीबो ग़रीब असांजो हिन टाइम यार माहौल लॻल पियो आहे, मुस्लमान जो घर आहे ऐं असां नौजवान पंहिंजी नियाणियुनि खे, नौजवान पुटनि खे LCD घर में लॻाए ॾींसीं। हाणे बाबा ॾिसो फिल्मूं ॾिसो, वियो ॾिसो बॉलीवुड जूं फिल्मूं ॾिसो, फलाणियूं जेको आहे फिल्मूं ॾिसो, त पोइ असांजा मुस्लमान कहिड़े ट्रैक जी तरफ़ वेंदा, हे पोइ गुमराही तरफ़ वेंदा। गुमराही खां पंहिंजी औलाद खे बचायो, दीनी तालीम उन्हनि खे ॾियो, ऐं जीअं जो दीनी तालीम उन्हनि खे ॾींदव तव्हांजी नसल जेको आहे गुमराही खां बची वेंदी। त इंशाअल्लाह कोशिशि कंदासीं। पर्चियूं हिन जुमे ते ज़्यादा थियूं न, तुंहिंजे मथे जुमे ते पढ़ंदासीं। साईं गुसुल करणु वक़्तु वज़ू कंदा आहियूं, छा उन वज़ू सां नमाज़ पढ़ी सघूं था या नथा पढ़ी सघूं? पढ़ी सघो था, कंहिं क़िस्म में कोई बि टेंशन न आहे। गुसुल कयो न, जनाब सां घरवारी हुई, सोबत थी। बोरी साहिब तूं खिले थो भला, शादी न थियल छा? नासिर भाई घरवारी हुई, उन सां सोबत थी। इहे ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जेके असां करे सघूं था। हे असांजो दीन आहे, असांजो हिसो आहे, इस्लाम आहे। घरवारी सां सोबत कईसीं, इन खां बाद में गुसुल कयुमि, गुसुल में वज़ू कयुमि। हाणे उन वज़ू सां नमाज़ पढ़ी सघां थो, नथो पढ़ी सघां? हे सभिनी सां इहो मसइलो पेश ईंदो आहे। बिल्कुलु पढ़ी सघंदो, कंहिं क़िस्म में कोई बि टेंशन न आहे। ॿिए वज़ू जी ज़रूरत बि न आहे, इन वज़ू सां जेको नमाज़ पढ़ी सघो था। त हे मसइला ॾिसो, फ़ाइदो ॾियंदा नुक़सानु ॾियंदा। त काफ़ी बंदा पोइ इन में कन्फ्यूजन जो शिकार थींदा, यार अलाए थींदो अलाए न थींदो, नमाज़ थी अलाए न थी। त इंशाअल्लाह टेंशन जेको आहे कंहिं क़िस्म जो कोई बि न कयो। जेसिताईं ज़िंदा आहियूं इंशाअल्लाह तव्हांखे ॿुधाईंदा रहंदासीं। ऐं जेकी बि मुंहिंजी ॻाल्हि हूंदी आहे, ॾिसो मां जेकी बि ॻाल्हि कंदो आहियां, कंहिं बि साथी सां यकीन कयो, मिंबर ते वेठो आहियां, हसदी बेस ते न आहियां कंदो, सार जी बेस ते न आहियां कंदो। काफ़ी ॻाल्हि मुंहिंजी जेकी ॻाल्हि आहे न, उहा काफ़ी असांजे दोस्तनि खे ॾुखी लॻंदी आहे। उहा के छाजे करे ॾुखी लॻंदी आहे? यकीन तौर ते उहो गुनाह असां में अंदरि हूंदो आहे। मां जीअं पहिरियों ॿुधायुमि न, त मां चवंदुमि न यार ॾाढ़ी रखणु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुनत आहे, ॾाढ़ी तां छो कटाई आहे? त पोइ हाणे हिते असांजी मस्जिद में जेके बि ॾाढ़ी कटियल आहिनि, इहे ॿार वञी करे चवंदा ॾिस न साईं मूंखे निशानो बनायो आहे। यकीन कयो मां कंहिंखे हिते मस्जिद में निशानो, तव्हांखे निशानो मां छो बणाईंदुमि यार? भला मुस्लमान भाउ सां बि कोई निशानो कंहिंखे बणाईंदो? इस्लामी एतबार सां जेके असां वेठा आहियूं सभु भाइरियूं। मुंहिंजो तव्हां ते निशानो बणाइणु ठहे ई नथो। हा, मुंहिंजो निशानो बणाइणु गैर मुस्लिम ते ठहे थो, त उहो इस्लाम जो दुश्मन आहे। त मुंहिंजो निशानो तव्हां ते बणाइणु कंहिं क़िस्म जो कोई बि ठहे नथो। त ॾाढ़ी रखण जी जॾहिं ॻाल्हि कंदा आहियूं, उनजे अंदरि तव्हांजो फ़ाइदो हूंदो आहे। शराब खां रोकण जी ॻाल्हि कंदा आहियूं, त अल्लाह माफ़ करे कोई बि अगरि मुस्लमान उनजे अंदरि फॉल्ट हूंदो, उहो चवंदो ॾिठी न यार साईं पूरे मजमे में मुंहिंजे तरफ़ इशारे करे इहा ॻाल्हि कई, हालांकि बिल्कुलु इहो मुंहिंजो इरादो न हूंदो आहे। इहे सभु ॻाल्हियूं इन बेस ते कंदा आहियूं त इहे गुनाह जेसिताईं गुनाहनि खे असां बयानु न कंदासीं,
जेसिताईं गुनाह खे असां बयानु न कंदासीं मुस्लमान मां उहो गुनाह न निकिरंदो। गुनाह खे ज़लील करे बयानु कबो आहे, गुनाहनि खे ज़लील करे बयानु कबो आहे, गुनाह खे ख़राबु करे बयानु कबो आहे। छाजे करे त नफ़रत ॼराइबी आहे त हे गुनाह भलो न आहे, हे गुनाह तव्हांखे डैमेज ॾींदो। ॾिसो हिकिड़ो को मर्ज़ सीने में लॻल हुजे, मर्ज़ सीने में लॻल हुजे त उन मर्ज़ खे कढण जे लाइ डॉक्टर छुरी इस्तेमालु कंदो आहे न कंदो आहे, औज़ार इस्तेमालु कंदो आहे, मुख़्तलिफ़ क़िस्म जी तकलीफ़ ईंदी आहे, पोइ डॉक्टर असांजो ख़ैरु ख़्वाह हूंदो आहे। कोई ईअं न चवंदो डॉक्टर जेको आहे ज़ालिम आहे, मुंहिंजे मार्क्स खे जेको आहे हितां कटे थो, बल्कि उहो ख़ुदि पाण बि सम्झंदो, ॿिया माण्हू बि सम्झंदा त डॉक्टरनि जो ख़ैरु ख़्वाह आहे। ख़ैरु ख़्वाह हिन खां इहो मर्ज़ु परे करणु चाहे थो। यादि रहणु खपे जेके बि अहले इल्म आहिनि इहे तव्हांजो रूहानी इलाजु करण जे लाइ वेठा आहिनि, ऐं हर हिकु आलिम इलाइक़े जे लाइ सरमायो हूंदो आहे, हर हिकु आलिम पंहिंजे इलाइक़े जे लाइ सरमायो हूंदो आहे, ऐं उनजी कोशिशि बि इहा हूंदी आहे, कोशिशि बि इहा हूंदी आहे त हे पब्लिक में जेको फॉल्ट पियल आहे इन फॉल्ट खां इहा पब्लिक बची वञे। पोइ उनजे अंदरि कॾहिं कॾहिं जीअं डॉक्टर हिकिड़ी गोरी ॾींदो आहे जेकी ॾुखी बि हूंदी आहे, अहिड़ी दवा ॾींदो आहे जेकी मिठी बि हूंदी आहे, अहिड़ी दवा ॾींदो आहे जेकी इंतिहाई कोड़ी हूंदी आहे, पर बर्दाश्त करे उहो पीअणो पवंदो आहे ताकी उहो मर्ज़ु निकिरी वञे। त जेको बि असां हिन टाइम ॿुधाईंदा आहियूं, जेके बि क़ुर हदीस खां रेफरेंस ॿुधाईंदा आहियूं, इन जे अंदरि तमामु मुस्लमाननि जी भलाई रखियलु हूंदी आहे। अल्लाह ताला तमामु मुस्लमान खे नेक ऐं साले बनाए।